अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सामईन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ते आऊं जो मेज़बान वहीद मुस्तफ़ा अवाजी समातुन में अवां खे भलीकार कयां थो। सामईन 3 जनवरी 2021 गुज़रियल ॾींहुं सिंध जे आज़ पे ऐं क़ौमी हक़नि लाइ सगारो आवाज़ उथारण जी पादाश में 32 साल जेल काटींदड़ साईं GM सैद जो जनम ॾींहुं जीअं सिंध महाज़ हैदराबाद पारां अब्दुल ख़ालिक जुणो जी सदारत में मल्हायो वियो। उन मौक़े ते सन जे साईं खे भेटा पेश कई वई ऐं मौजूदा सूरत हाल ते ख़ालिक जुणे जो इमदाद काज़ी, बख्शल थलो, हाशिम खोसो, डॉक्टर सलमा जुणे जो, ताज बलोच, इरशाद लिगारी ऐं ॿियनि ॻाल्हायो। सामईन हिन प्रोग्राम जी समूरी कार्रवाई अवां जी समातुन में पेश करे रहिया आहियूं। असां पंहिंजे प्रोग्राम जी बाज़ाब्ता शुरूआत करे रहिया आहियूं। अॼु साईं GM सैद जी 118 सालगिरह जे मौक़े ते असां हिते गॾु थिया आहियूं। तव्हां असां सभु ॼाणूं था त कोविड-19 जे करे सॼी दुनिया उन जे असर में आहे। उन जे करे जीअं सिंध महाज़ उन जे क़यादत फ़ैसिलो कयो त मरकज़ी सतह ते प्रोग्राम करण जे बजाए ज़िलनि में, तालकनि में, नंढनि नंढनि शहरनि में नंढे पैमाने ते प्रोग्राम कबा। उन ई सिलसिले में ही प्रोग्राम जीअं सिंध महाज़ ज़िले हैदराबाद तरफ़ां कयो वियो आहे। हाणे सदारती कुर्सीअ लाइ जीअं सिंध महाज़ जे चेयरमैन मोहतरम अब्दुल ख़ालिक जुणे जो खे गुज़ारिश कंदुसि त हू स्टेज ते अचे। नारा मथां खां लॻंदा, तव्हां दोस्त हुननि जो भरपूर जवाब ॾींदा। नारे सिंध, तुंहिंजो रबर मुंहिंजो रबर, तुंहिंजो आवाज़ मुंहिंजो आवाज़। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे सेक्रेटरी जनरल कामरेड इमदाद काज़ी खे गुज़ारिश आहे त हू स्टेज ते अचे। कामरेड इमदाद काज़ी, कन्वेनर सिंध प्रोग्रेसिव कमेटी। अवामी वर्कर्स पार्टी सिंध जे सदर ऐं सिंध प्रोग्रेसिव कमेटीअ जे अॻुवाण कामरेड बख्शल थलो खे गुज़ारिश आहे त हू स्टेज ते अचे। जीअं सिंध महाज़ जे वाइस चेयरमैन कामरेड हाशिम खोसो खे गुज़ारिश आहे त हू स्टेज ते अचे। समय आया सिंध में नवा नादिर शाह, कान्हे का तारीख़ में वेड़ सवाबी वाह, मता सोचो साहब मता मोटो मागता। सिंधौर तहरीक जी कन्वेनर सलमा जुणे जो साहिबा खे गुज़ारिश आहे त हू स्टेज ते अचे। जीअं सिंध महाज़ जे जनरल सेक्रेटरी मोहतरम इमदाद सिंधी खे गुज़ारिश आहे त हू स्टेज ते अचे। जीअं सिंध महाज़ जे चेयरमैन अब्दुल ख़ालिक जुणे जा कुझु किताब जो स्टॉल लॻल आहे। उहे किताब अॼोके ॾींहं जे हवाले सां उन्हनि ते ख़ुसूसी तौर डिस्काउंट आहे। हर किताब जी क़ीमत 100 रुपया आहे। सिंध जी क़ौमी तहरीक जो तर्जुयो, GM सैद ऐं सिंध जो मुस्तक़बिल, पॉलिटिक्स ऑफ चेंज, फ़िक्रे GM सैद और आज का पाकिस्तान, इन्हनि सभिनी किताबनि ते ख़ुसूसी डिस्काउंट आहे अॼु जे ॾींहं जे हवाले सां। केक कटजण जी रस्म कयूं पिया। जीअं सिंध महाज़ जे चेयरमैन ऐं स्टेज ते वेठल मोज़िज़ महिमाननि खे गुज़ारिश आहे त उहे साईं GM सैद जी सालगिरह जो केक काटनि। तुंहिंजो रबर मुंहिंजो रबर, तुंहिंजो आवाज़ मुंहिंजो आवाज़। नारे सिंध, हीजो पोड़ो झूर, हीजो पोड़ो झूर विढ़ंदे थियो वेड़ में, अञा बि ॾमिरे ॾाढ ते आण न मञे मूर, सोचे ॾिसो दूर ईंदड़ आरण ॾींहड़ा। मोज़िज़ महिमाननि खे, भाइरनि खे, भेनरुनि खे जीअं सिंध। साईं GM सैद 1947 खां 1972 ताईं पंहिंजूं समूरियूं कोशिशूं, समूरियूं तवानायूं इन ॻाल्हि ते लॻायूं त हीअ रियासत जमहूरी अंदाज़ सां हले, हिन रियासत में सेक्युलरिज़म हुजे, हिन रियासत में क़ौमुनि खे तस्लीम कयो वञे। पर अफ़सोस त साईं GM सैद जूं इहे कोशिशूं ऐं इहे नेक नियतीअ वारी जदोजहद हिन मुल्क जे हुकुमराननि खे रास कोन आई। साईं हिननि खे घणो सम्झायो त पाड़ेसरनि सां अमन सां रहो,
पर उहा ॻाल्हि बि हिननि खे सम्झ में कोन आई। साईं उन वक़्तु हिननि खे चयो त हिंदुस्तान सां बराबरीअ जे बुनियाद ते तालुकात रखो। जंहिं वक़्तु हिंदुस्तान जी क़यादत जवाहरलाल नेहरू ऐं मौलाना आज़ाद जहिड़ा आलमी लेवल जा लीडर करे रहिया हुआ। उन वक़्तु हुकुमराननि साईं जी ॻाल्हि न मञी। उन जो नतीजो इहो थियो त बाद में पोइ बीजेपीअ जहिड़ी इंतिहा पसंद जमायत ऐं मोदीअ जहिड़े फाशिस्ट हुकुमराननि खे हिननि खे मिनथूं करणियूं पियूं त असां सां ॻाल्हाए, पर हुन उन्हनि सां न ॻाल्हायो। इहो ज़ाहिर करे थो त हक़ ऐं सच जी ॻाल्हि, अकुल जी ॻाल्हि, दलील जी ॻाल्हि हिननि हुकुमराननि खे सम्झ में अचण वारी कोन्हे का। इन जे ई करे साईं इन नतीजे ते पहुतो त हिन मुल्क जा हुकुमरान अंधा, गूंगा ऐं ॿोड़ा थी चुका आहिनि। हिननि खां चङाईअ जी उमेद रखणु बबुरनि खां ॿेर घुरण जे बराबरि आहे। हाणे असां वटि नौजवान साथी ऐं अतिथियूं मौजूदु आहिनि। ऐं गुज़ारिश कंदुसि परमल हफ़ीज़ समेजो खे त उहो अचे ऐं तव्हां सां मुखातिब थिए। वठी हर हर जनम वरबो मिठा मेहराण में मिलबो, ख़त्म हूंदा थी ईंदी चिठी चांडाण में मिलबो। अॼु जीअं त असांजी गॾिजाणी साईं जेमस जी सालगिरह जे करे उनजे मौक़ो आहे, जंहिंजे करे असां हिते गॾु थिया आहियूं। साईं जेमस ते हिते सभु समूरा वेठल स्टेज ते महिमान ॻाल्हाईंदा ऐं मूंखां वधीक बहितर तरीक़े सां ॻाल्हाए सघनि था, पर जेको मूं साईं जेमस जे बारे में ॿुधो आहे, पढ़ियो आहे, ॾिठो आहे, उन हवाले सां मां पंहिंजे हिसाब सां, पंहिंजे हवाले सां कुझु ॻाल्हियूं तव्हां सां शेयर करणु चाहींदसि, तव्हां सां वंड करणु चाहींदसि। साईं जेमस जीअं त ख़बर आहे त जदीद क़ौम परस्तीअ जो नज़रो ॾिनो। साईं जेमस पाकिस्तान जे ठहणु आज़ादु त न, पर ठहण में उनजो हिकु ख़ासि ऐं अहम किरदारु रहियो आहे। ऐं उन खां अलावा उहो साईं जेमस हुयो जंहिं उन शइ जी निशानदेही कई त हीअ जेका रियासत आहे, हीअ रियासत क़ाबिल क़बूल न आहे, छो त हू क़ौमुनि जी जेको उनखे तस्लीम नथी करे ऐं उन्हनि सां इस्तेहसाल पई करे। सो उन हवाले सां उन खां अलावा मां ॿियनि शयुनि ते बि ॻाल्हाईंदसि त छो त नौजवान मां शागिर्द सियासत ते थीसिस पई लिखां, सो मुंहिंजे लाइ हिकिड़ो वॾो प्लेटफॉर्म आहे ऐं मां उहा ॻाल्हि तव्हां सभिनी ताईं कन्वे करणु चाहींदसि त शागिर्द सियासत जे हवाले सां, त नौजवाननि जे हवाले सां, जीअं बरे सगीर जो जॾहिं विरहाङो थिए थो त उहे नौजवान ई हुया, उहे शागिर्द ई हुया जिन हिन मतिलबु पाकिस्तान जे ठहण ऐं में हिकु अहम किरदारु अदा कयो। पर अचानक उहा शागिर्द सियासत या अचानक उहे शागिर्द जेके आहिनि, उन खां पोइ जेको आहे उनजो बदतर रवैयो, रियासत जो बदतर रवैयो शागिर्दनि ॾांहुं या शागिर्द सियासत ॾांहुं असां ॾिठो ऐं हींअर ताईं जेको मौजूदु आहे। मुंहिंजो उन ॻाल्हि करण जो हिते मक़सदु उहो आहे त शागिर्द उहो हिकिड़ो वाहिद तबिको आहे ॿियनि तबिकनि सां गॾोगॾु, ॿियूं जेके तनज़ीमूं आहिनि उन्हनि सां गॾोगॾु शागिर्द ई वाहिद तबिको आहे जेको असांखे हिन सूरत हाल मां कढी सघे थो। मां हिते कोट कंदसि, रेफरेंस कंदसि, अल्पेज हिकिड़ो अमेरिकन रिसर्चर आहे जंहिंजी मूंखे ॻाल्हि ॾाढी वणंदी आहे ऐं मां तव्हां सभिनी सां उन ॻाल्हि उहो वंड करणु चाहींदसि। उन चयो आहे टी दुनिया में जेको शागिर्द सियासत आहे, जेको शागिर्द एक्टिविज़म आहे, उहो ॾाढो बि हिकिड़ो उनजो अहम किरदारु रहियो आहे। बर्मा हुजे, मिस्र हुजे, इंडोनेशिया हुजे ऐं उन खां अलावा पाकिस्तान, इंडिया, जेके बि क़ौमुनि जो आज़ादियूं हूंदियूं उन्हनि में हिकिड़ो अहम किरदारु रहियो आहे। न सिर्फ़ु उहो, पर पॉलिटिकल रिफॉर्म्स हुजनि, सोशल रिफॉर्म्स हुजनि, माना शागिर्दनि जो हिकिड़ो ॾाढो बि अहम किरदारु रहियो आहे। उहो चवे थो त टी दुनिया में मतिलबु फ़र्क़ु ॿुधाए थो त इंडस्ट्रियलाइज़्ड नेशन्स या कंट्रीज़ में ऐं डेवलप्ड कंट्रीज़ में शागिर्द सियासत अलॻि थिए थी। उनजो हिकिड़ो वॾो सबबु इहो ॿुधाए थो त शागिर्द सियासत, छो त पॉलिटिकल स्ट्रक्चर जेको आहे उहो ॾाढो वीक हूंदो आहे हिन में डेवलपिंग कंट्रीज़ में, ऐं उते उहो शागिर्द तबिको, छो त हू हर तनज़ीम खे, हर उन तबिके खे, हर उन ग्रुप खे दॿाइण जी कोशिशि कंदा आहिनि जेको उसरंदो आहे, जेको उन्हनि सां विढ़ंदो आहे। पर उहो शागिर्द तबिको ई वाहिद तबिको हूंदो आहे जंहिंमें उहो उन में सघ हूंदी आहे, उन में पावर हूंदो आहे, उन में जज़्बो हूंदो आहे त हू अॻियां अचे ऐं हू विढ़े। ऐं ईअं थियो बि आहे
तारीख़ में त शागिर्द अॻियां आया आहिनि, विड़िया आहिनि, आज़ादियूं वरितियूं आहिनि, सोशल ऐं पॉलिटिकल रिफॉर्म्स कया आहिनि, ऐं उन खां अलावा ॿोलियुनि जे तहरीकुनि में बि उन जो हिकिड़ो अहम किरदारु रहियो आहे। सो शायदि साईं जेम्स तंहिं दौर में शागिर्दी हुयो ऐं उतां ई उभरियो हुयो, उतां ई निकितो हुयो। उन खां पोइ जॾहिं मुख़्तलिफ़ तजुर्बनि मां गुज़री करे पोइ ई मतिलबु उन शइ जी निशानदी कई या उन शइ खे असांजे आॾो रखियो त न बाबा, हीउ जेको मुल्क असां ठाहियो आहे न, इहो असांजे मतिलबु इहो मतिलबु असांजे इस्तेहसाल मतिलबु हिन में थींदो रहंदो जेकॾहिं असां हिन में मौजूदु आहियूं त। सो उहा शइ ॾाढी बि हिकिड़ी अट्रैक्टिव आहे ऐं ॾाढी बि हिकिड़ो मतिलबु मां उन शइ ते वधीक ज़ोर ॾींदसि, उन ॻाल्हि ते वधीक ज़ोर ॾींदसि त शागिर्द जेको तबक़ो आहे न, उहो सियासत ॾांहुं अचे, सियासत करे। छो त दुनिया जो को बि अहिड़ो समाज न आहे, तव्हां तारीख़ ॾिसो, तव्हां मौजूदा सूरत हाल ॾिसो, दुनिया जो को बि समाज न आहे जेको सियासत खां सवाइ न हलंदो हुजे। जिते किथे सियासत थिए थी, असांजो डायरेक्ट या इनडायरेक्ट सियासत सां वास्तो रहे थो, पोइ भले ई असांखे सियासत खे पसंदि न बि कंदा हुजूं, भले ई असांखे उहो न बि वणंदी हुजे, पर उन जो असां ते असरु पवे थो। ऐं जेकॾहिं असां उनखे सही नथा सम्झूं, नथा उनखे सम्झूं या उनखे असां निगलेक्ट कयूं था, पोइ मां नथी सम्झां त असां पंहिंजी हालत खे बहितर करे सघूं था। सो मुंहिंजी बसि ॻाल्हि ॿोल एतिरी ई आहे। ऐं साईं जेम्स ते ऐं उनजी ज़िंदगीअ ते, उनजी जिदोजहद ते असांजा सभु कॉमरेड साथी आहिनि, सभु असांजा सीनियर साथी आहिनि जेके ॻाल्हाईंदा। थैंक यू। शागिर्दनि खे सियासत में अचणु घुरिजे ऐं सियासत खां सवाइ असांजो सर्वाइवल मुमकिन न आहे, इहो ई परमल हफ़ी समय जो। हाणे GS माग मीरपुर ख़ासि डिवीज़न जे डिवीज़नल कोऑर्डिनेटर ताज बलोच साहब खे गुज़ारिश कंदुसि त उहो अची तव्हां सां मुखातिब थिए। ताज बलोच साहब। हणण हकलण बेली सारण मांझा ई मर्क विझन तां न फर्क रुक वेंदी रांदि में। दोस्तों, अॼु एशिया बल्कि आउं ये कयां थो दुनिया जे महान इंसान साईं JM सैयद जी सालगिरह जो ही प्रोग्राम आहे। दुनिया में इंसान एक मक़सद खणी पैदा थिए थो, आदर्शी ज़िंदगी गुज़ारण लाइ अचे थो। पोइ के इंसान आहिनि जेके उन मक़सद ते पूरा लहनि था ऐं उहो सॼी दुनिया जी इंसानियत जे लाइ कमु कनि था। JM सैयद सिर्फ़ु सिंध ताईं महदूद न हो। JM सैयद जे ख़िदमतनि जो दाइरो सिर्फ़ु सिंध न हुई, सब कॉन्टिनेंट न हो, पूरी दुनिया हुई। इहो ई सबबु आहे जो संदन वफ़ात खां को 2 या 3 सालगिरह अॻु में कराची में हिकिड़ो प्रोग्राम थियो सालगिरह जो, जंहिंमें साईं आलमी अमुन लाइ कुझु तजवीज़ूं पेश कयूं। उहो उन तकरीर जो जेको आहे टेक्स्ट अक़वाम मुत्तहिदा जे उन वक़्त जे सेक्रेटरी जनरल शाहिद कूफी अनान उन घुरायो हो। हू हैरान हो त अञा दुनिया में हिकिड़े पोइते पियल ख़िते में अहिड़ा इंसान मौजूद आहिनि जिन खे आलमी अमन जो उनू आहे ऐं फ़िक्र आहे। सिंध तमामु वॾियूं महान शख़्सियतूं पैदा कयूं, पर अफ़सोस इहो आहे जो हिन मुल्क में सां थींदो आयो आहे त जेके शख़्सियतूं माण्हुनि जी ॻाल्हि कंदियूं आहिनि, अमुन जी ॻाल्हि कंदियूं आहिनि, इंसानियत जी ॻाल्हि कंदियूं आहिनि, क़ौमनि जे हक़नि जी ॻाल्हि कनि थियूं, उन शख़्सियतनि जे ख़िलाफ़ कात कुहाड़ा खया वञनि था, उन्हनि जे फ़िक्र ते पहिरा विहारिया वञनि था, उन्हनि खे जेलनि में वाड़ियो वञे थो, उन्हनि खे फांसी जे फंदनि ताईं पहुचायो वञे थो। ऐं उहे जेके विकामिल आहिनि, जेके बेकाऊ माल आहे, उन्हनि खे मुल्कनि ते ऐं क़ौमनि ते मुसलत कयो वञे थो। उहे हुक्मरान बणजनि था जेके पाण बि विकामनि था ऐं क़ौमनि खे विकिणनि था। हेतिरा साल थी विया आहिनि हिन मुल्क खे आज़ादु थिए, अॼु बि जेको हुक्मरान अचे थो उहो चए थो त असांखां अॻिन ग़लति कयो, न त इहा महांगाई कोन थी आहे, न त इहे जेके अॻिन जूं पॉलिसियूं हुयूं, अॻिन जूं पॉलिसियूं हुयूं त अवां जूं पॉलिसियूं वरी कहिड़ियूं आहिनि। ॻाल्हि दरअसल इहा आहे त बुनियाद ग़लति पियल आहे। शुरू खां वठी मुल्क जे हुक्मराननि पंहिंजो रिश्तो दुनिया जे तरक़ी याफ़्ता पुरअमन सेक्युलर जमहूरी सोशलिस्ट ताक़तनि जे बजाए साम्राजी ताक़तनि सां ॻंढियो। लियाकत अली खे शुरू में ई सोवियत यूनियन जे तरफ़ां दौरे करण जी दावत मिली
पर हुननि खे ठुकराए अमेरिका ऐं बर्तानिया इन्हनि ते हलियो वियो। माना हुननि शुरू में ई हिन मुल्क जे हुक्मराननि साम्राजी कैंप में हिन मुल्क खे धिके छॾियो। नतीजो इहो थियो जो अॼु ॾींहुं ताईं अधु मुल्क त जेको अक्सरियत में हो, दुनिया में किथे बि ईअं कोन थींदो आहे जो अधु अक्सरियत जेका आहे सा अक़लियत खां धार थिए। पर इहे हिन मुल्क जे हुक्मराननि जूं पॉलिसियूं हुयूं जंहिंजे करे बंगाल अलॻि थी वियो। बंगाल जे अलॻि थियण खां पोइ साईं GM सैयद उन वक़्त जे में जेका हुकूमत आई उन ते ताउन जो हथ वधायो त हाणे बि वक़्तु आहे त बाक़ी जेको मुल्क बचियल आहे उनखे बचाइण लाइ तव्हां क़ौमनि जे तरफ़ पंहिंजा रवैया दुरुस्त कयो, क़ौमनि खे उन्हनि जा हक़ ॾियो। वरी बि जेको आहे सो उन ॻाल्हि खे कोन मञियो वियो। छा दुनिया जे मुल्कनि में मल्टीनेशनल स्टेट्स काफ़ी हंधनि ते आहिनि? उहे जेकॾहिं जमहूरी तरीक़े सां गॾु रहनि थियूं त ठीकु आहे। जमहूरी तरीक़े सां जेकॾहिं बग़ैर खून वहाइण जे अलॻि थी वञनि थियूं, जी सोवियत यूनियन में थियो त कहिड़ो नुक़सानु थियो। लेकिन हिते जे हुक्मराननि छाकाणि त पाण खे शुरू मां ई साम्राजी कैंप सां वाबस्ता करे छॾियो, उन जे करे उन आख़िर ताईं GM सैयद जी ॻाल्हि कोन मञी ऐं संदन ज़िंदगी जे आख़िरी दम ताईं जॾहिं हुननि जी वफ़ात थिए थी तॾहिं बि उहो हथकड़ियुनि में जकड़ियल ऐं क़ैद में हो। असां साईं GM सैयद जी ज़िंदगी हिकिड़ी आदर्शी ज़िंदगी हुई ऐं उहा असांजे लाइ हिकु मिसाल हुई त क़ौम जे लाइ क़ौम जी ख़िदमत कीअं कबी आहे, पंहिंजनि माण्हुनि जे लाइ कीअं जीइबो आहे, पंहिंजनि माण्हुनि जे लाइ कीअं मरबो आहे। असां जॾहिं यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुआसीं त एतिरियूं प्रोपेगेंडाऊं थींदियूं हुयूं साईं GM सैयद जे ख़िलाफ़। कॾहिं चयो वेंदो हो त हू मज़दूरनि जे ख़िलाफ़ आहे, कॾहिं चयो वेंदो त हारियुनि जे तहरीक जे ख़िलाफ़ आहे। पर जॾहिं असां तारीख़ पढ़ी त सिंध हारी कमेटी जो बुनियादु मीरपुखा ज़िले में पियो हो। उन में साईं GM सैयद उन जे असासी इजलास में मौजूदु हो जेका पिथोरे में थी हुई। वरी किथे पढ़ियोसीं त सिंध में जेका पहिरीं ट्रेड यूनियन क़ाइमु थी हुई उन जे बुनियादु विझंदड़नि में साईं GM सैयद शामिल हो। मतिलबु त साईं जेको सिंध जे तरक़ी जो, सिंध जी ख़ुशहाली जो, सिंध जी ख़ुदमुख़्तियारी जो जेको नज़रियो पेश कयो उन में साईं चयो हो त नेशनलिज़म, सेक्युलरिज़म, सोशलिज़म ऐं डेमोक्रेसी। हाणे ॿुधाए केरु को बि हुक्मरान, को बि साम्राजी एजेंट त इन्हनि शयुनि में कहिड़ी ख़राबी आहे। अॼु सॼी दुनिया रड़ियूं थी करे त बुनियाद परस्ती जे करे दुनिया जो आलमी अमन ख़तरे में आहे। केतिरियूं ताक़तनि वटि एटम बम मौजूदु आहे, उहे रड़ियूं त कनि था पर उन जो हल उहे नथा ॿुधाइनि। हल वरी GM सैयद वटि हो जंहिं चयो हो त सेक्युलरिज़म उहा असांखे नेशनलिज़म खपे जेका असांखे सेक्युलरिज़म ॾांहुं वठी वञे, जेका सोशलिज़म ॾांहुं वठी वञे, जेका जमहूरियत ॾांहुं वठी वञे। सो दोस्तो ही सालगिरह जेका GS महाज सिलसिलो हर साल मल्हाई वेंदी आहे उनजो मक़सदु इहो आहे त हिकु न हिकु ॾींहुं को ॾींहुं ज़रूरु ईंदो त इन्हनि हुक्मराननि खे GM सैयद जे फ़िक्र खे हक़ीक़त जे रूप में ॾिसणो पवंदो। छो जो असांखे यकीन आहे त इहो फ़िक्र सचो हो। का बि दुनिया जी सचाई घणो वक़्तु लिकी नथी सघे। 70 साल घणा साल कोन्हनि। 70 साल जे अरसे 73-74 सालनि खां तव्हां हुक्मराननि सचायूं लिकायूं आहिनि, तव्हां माण्हुनि जो इस्तेसाल कयो आहे, लेकिन नज़रिया जेके आहिनि, जेके सचाई ते बुनियादु रखंदा आहिनि, जेके हक़ ते हूंदा आहिनि, जेके आदर्शी हूंदा आहिनि, उहे कॾहिं मिटिजी नथा सघनि। तव्हां भले उन्हनि खे क़ैद कयो, नज़रियुनि खे ज़ंजीरनि में बंदि कयो, लेकिन ची गवेरा चयो हो, उन हिकु दफ़ो चयो हो त असां जा जनाज़ा जॾहिं खया वेंदा मशीन गिननि जे आवाज़नि में, पोइ जॾहिं हुनखे ॻोल्हे विया जे झंगलनि में इंतिहाई कसम कुर्सी जी हालत में चंद साथियुनि सां गॾु शहीद कयो वियो। कंहिंखे ख़बर हुई त 30-40 साल खां पोइ क्यूबा जे रोडनि ते, हवाना जे रोडनि ते उन ई ची गवेरा जे लाश खे, उन ई ची गवेरा जे जनाज़े खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वेंदो, 21 तोबनि जी सलामी सां उनखे दफ़न कयो वेंदो। सो को ॾींहुं ईंदो जॾहिं दुनिया ची गवेरा वांगुरु GM सैयद जी सचाई ऐं उन सचाई वारे नज़रिए खे तस्लीम कंदी। महिरबानी दोस्तो। दुनिया में ईअं किथे बि कोन थियो हूंदो त अक्सरियत अक़लियत खां अलॻि थी वई हुजे। साईं GM सैयद जी सियासत सिर्फ़ु सिंध ताईं या बरे फ़क़ीर लाइ न हुई पर समूरी दुनिया जे लाइ हुई। इहो असांजो दोस्त साथी ताज बलोच साहब हाणे
साफ़ी दोस्त आहे असांजो इरशाद लिगारी, उनखे गुज़ारिश आहे त उहो अचे ऐं क़ौमी शेर ॿुधाए। इरशाद लिगारी। ही आहे धरती धड़ियनि जी जेका मुख़्तलिफ़ मौक़नि ते मुख़्तलिफ़ मरहलनि में रियासत तरफ़ां रस्ता रोक थींदी रही आहे, उनजे तनाज़ुर में हिकिड़ो नज़म आहे। ओ को ताह नज़र कन खोले बुध, ओ को ताह नज़र कन खोले बुध, गिद्दड़ रंगी चोले बुध। ओ को ताह नज़र कन खोले बुध, गिद्दड़ रंगी चोले बुध। तू जीअं जीअं रस्ता रोकींदे ऐं धारी ॿोली ॿोलींदे, तू जीअं जीअं रस्ता रोकींदे ऐं धारी ॿोली ॿोलींदे, तू ॾिसजां पोइ चौधार न कीअं सिंध सारी राहूं थी वेंदी। तू ॾिसजां पोइ चौधार न कीअं सिंध सारी राहूं थी वेंदी, तुंहिंजे दड़के ऐं तहमान अॻियां हिक ॿिए जूं बाहूं थी वेंदी। तारीख़ खां गाफ़िल खोल अखियूं, तारीख़ खां गाफ़िल खोल अखियूं, हीअ माज़ीअ जा मज़ार त ॾिस, तो जहिड़ा तोखां अॻु जेके सभु आया से अगयार तूं ॾिस। तारीख़ खां गाफ़िल खोल अखियूं, ही माज़ीअ जा मज़ार तूं ॾिस, तो जहिड़ा तोखां अॻु जेके सभु आया से अगयार तूं ॾिस। कीअं दफ़न थिया कीअं धूड़ थिया, कीअं दफ़न थिया कीअं धूड़ थिया, अवल आख़िर कूड़ थिया। सिंध सच अज़ल जो आहे बुध, सिंध सच अज़ल जो आहे बुध, हिनखे कीअं न सघियो को डाहे बुध। हित जरथर तिख तवार अथई सभु सूर्य सज़ावार अथई, हित जरथर तिख तवार अथई सभु सूर्य सज़ावार अथई। हे जे सांवल सनड़ा भाई थो, हे जे सांवल सनड़ा भाई थो, से तिखा वध तरार अथई। पंहिंजे देश मथां हर दौर अंदरि इन्हनि घोरिया कई घर बार अथई, पंहिंजे देश मथां हर दौर अंदरि इन्हनि घोरिया कई घर बार अथई। ही केॾारे जा कूपा अथई, इन्हनि खे प्यारा पंहिंजा झूपा अथई। ही केॾारे जा कूपा अथई, इन्हनि खे प्यारा पंहिंजा झूपा अथई। हा झूपा जन जी लज ख़ातिर हिननि झोकूं कई सजायूं आहिनि, हा झूपा जन जी लज ख़ातिर हिननि झोकूं कई सजायूं आहिनि। दूल्हा तिन जा मर्द अथई ऐं बख़्तावर सभु मायूं आहिनि। तो कीअं भायो तुंहिंजे दड़के सां ही तोखे समुंड दरिया ॾींदा, तो कीअं भायो तुंहिंजे दड़के सां ही तोखे समुंड दरिया ॾींदा। तुंहिंजी मर्ज़ी जी तोखे राह ॾींदा, या अणथियणी या अॻिते ॿुध, या अणथियणी या अॻिते ॿुध। हे पंहिंजनि दंगनि नंगनि तां सभु रलजी हाणे साह ॾींदा, हे पंहिंजनि दंगनि नंगनि तां सभु रलजी हाणे साह ॾींदा। तोखे न भॼण जी वाह ॾींदा, हिननि जो रहबर भिट जो शाह अथई, हिननि जो रहबर भिट जो शाह अथई। ही हर पिड़ खां आगाह अथई, जहिड़े मैदान ते अची हिननि जो रहबर भिट जो शाह अथई। ही हर पिड़ खां आगाह अथई। तूं कल फुटो आ छाछर मां, ही ऊनो हिकु ओड़ा अथई। तूं कल फुटो आ छाछर मां, ही ऊनो हिकु ओड़ा अथई। ही बेला अथई, ही रेला अथई, ही सावा सावा गाह अथई। किथ माठ माठीणा हिकमत में, किथ कुंद हथन में का अथई। किथ माठ माठीणा हिकमत में, किथ कुंद हथन में का अथई। ही कीन छॾींदा तोखे ही कीन छॾींदा तोखे ही, तरे में नींदा तोखे ही पंहिंजो भाग मोटाईंदा, ही पंहिंजो भाग मोटाईंदा। तारीख़ पंहिंजी मल्हाईंदा,
आ संदुन हादी जेको दस्यो सो जाग जो गीत ई गाईंदा गीत वो सूर्य घुरी सोभ खे दिल जा वहम विसार सूर्य घुरी सोभ खे दिल जा वहम विसार हण भाला विड़ भाकुरे आदि थाल मझार मथा तेग तरार मार मथारो थिए जिए सिंध जिए लती साफ़ी दोस्त हुयो इरशाद डिगारी जे पंहिंजो नूर निचोए विया ऐं पंहिंजी जोत जलाए विया से लुड़क मिटीअ में लोए विया पर छा छा मोती पाए विया। हाणे आउं जीअं सिंध महाराज जनरल सेक्रेटरी मोहतरम इमदाद सिंधी साहब खे गुज़ारिश कंदुसि त उहो अचे तव्हां खां मुखातिब थिए। इमदाद सिंधी जनरल सेक्रेटरी जीअं सिंध महाराज। मुकाल बोहे गोनन सा दुखान सा गद्दारन सा मुकाल बेसूरी सिंगारी होशू हिमो पारन सा। दोस्तो भाइरो मुंहिंजी भेनरो जीअं सिंध अज सिंध जे तमाम वॾे शख्स जी सालगिरह मना रहा आहियूं। उन साईं जीएम सर जी जीअं असांखे क़ौमी हिरण बाबति ॿुधायो ऐं असां किताबनि में पढ़ियोसीं त असांखे ॿुधायो वियो त मोहम्मद बिन कासिम तव्हांजो हीरो आहे। महमूद गज़नवी उहो अव्हांजो हीरो आहे। अकबर बादशाह हारून रशीद हुमायूं औरंगज़ेब इहे तव्हांजा हीरा आहिनि। इहे त एतिरा त सादा एतिरा त हुया इंसाफ़ पसंद जो टोपियूं ठाहे के बादशाह टोपियूं ठाहे गुज़र सफ़र कंदा हुया। के वरी क़ुर शरीफ़ लिखी उन्हनि जो हथियो वठी उन्हनि मां गुज़र कंदा हुया गुज़र सफ़र कंदा हुया। अजीब क़िस्म जी तारीख़ पढ़ाई वेंदी हुई। ऐं साईं जीएम सैद पहिरियों शख़्स हुयो जंहिं सिंध जा सुरमा किताब लिखी असांखे ॿुधायो अव्हांजो हीरो मोहम्मद बिन कासिम न पर राजा ॾाहिर आहे। असांखे ॿुधायईं त अव्हांजो हीरो दोदो सूमरो आहे। अव्हांजो हीरो मखदूम बिलावल आहे। अव्हांजो हीरो दुल्हा दरिया ख़ान आहे। ईअं साईं असांखे शुरूआत करे ॿुधायो। ऐं पोइ जॾहिं सिंध जी तारीख़ पढ़ंदा वियासीं त असांखे ख़बर पई त असांजो हीरो रूपलो कोहली आहे। असांजो हीरो हेमू कराणी आहे। असांजो हीरो सोरे पातशाह सतपुरा शाह राशदी आहे। असांजो हीरो होशू शीदी आहे। ऐं इन्हनि हीरनि जी असांखे ख़बर पई ॼाण पई। ऐं साईं जीएम सैद शाह अब्दुल लतीफ़ जी इनकलाबी माना ॿुधाई क़ौमी माना ॿुधाई। जॾहिं शाह लतीफ़ खे रुहानियत जी माना सां ॿुधायो वेंदो हुयो त साईं शाह लतीफ़ ही रुहानियत रखी आहे। ऐं साईं पैगाम लतीफ़ लिखी नए अंदाज़ सां ॿुधायो त शाह लतीफ़ हिकु इनकलाबी शाइर आहे। सिंधी ॿोलीअ जो तमामु वॾो शाइर आहे। अहिड़े नमूने सां ख़बर हुई साईं जीएम सैद खे त क़ौमी तशख़ुस बरक़रार रखिजे सिंधी माण्हुनि खे ॿुधाइजे। उन वक़्त में सिंधी कल्चर किताब लिखी असांखे सिंधी सकाफ़त मुताबिक़ ॿुधायो। साईं जीएम सैद हमेशह बुनियाद परस्ती जे ख़िलाफ़ जिदोजहद कई। हुन पैन इस्लाम जे ख़िलाफ़ लिखियो ऐं असांखे सेकुलर निज़ाम जी ख़बर ॾिनी। असांखे साईं जीएम सैद जदीद सिंध जे अंदरि जदीद क़ौम परस्तीअ जो नज़रियो ॾिनो ऐं चयईं सिंधी क़ौम खे जदीद क़ौम परस्ती सां भेटे सिंधी क़ौम खे वाज़े कयईं।
ऐं पुराण रीतुनि रस्मनि खे दकियानोसी रीतुनि रस्मनि खे चैलेंज करण जे लाइ साईं किताब लिखियो जी ॾिठो मुंहुं। त अहिड़े नमूने सां साईं सम्झंदो हुयो त बाशोर क़ौमूं बाशोर पार्टियूं नज़रिए सां लेस पार्टियूं ई इनकलाब आणे सघनि थियूं, उहे क़ौमी इनकलाब हुजे या समाजी इनकलाब हुजे। उन करे साईं 3 सालनि जी नज़रबंदी दौरान 55 खां मथे किताब लिखिया। साईं जीएम सैद उहो शख़्स हुयो ऐं साईं जीएम सैद शाह लतीफ़ जे फ़लसफ़े खे साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे मक़सद खे अॻिते वधायो। साईं जी शाह लतीफ़ जो बैत आहे साईं सदाईं करी मथे सिंध सुभार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। ऐं साईं बि चयो त मुंहिंजो मक़सद अमन ऐं आलम इंसानियत सां मोहबत जो पैगाम आहे, भाईचारे जो पैगाम आहे। ऐं सिंधु देश मुंहिंजो मक़सद न पर उन ई आला मक़सद आलम सां आबाद करण वारे मक़सद जे लाइ सिंधु देश मुंहिंजो ज़रियो आहे, रस्तो आहे। इहो साईं जीएम सैद असांखे ॿुधायो। ऐं मुंहिंजो दोस्त ताज बलोच चई वियो त साईं जीएम सैद जेके ॻाल्हियूं कयूं उहे अॼु सच साबित थी रहियूं आहिनि। जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वेंदो साईं जीएम सैद जी सचाई जेका आहे उहा चिटी थींदी वेंदी ऐं उहो सच जेको आहे निखरी निर्वार थींदो। साईं जीएम सैद जी सालगिरह असांखे सवाब ख़ातिर कोन था मल्हायूं। साईं जीएम सैद जी सालगिरह साईं जेके क़ुर्बानी ॾिनियूं 30 साल नज़रबंद रहियो उन जी जिदोजहद खे ख़राज तहसीन पेश करण लाइ मल्हायूं था। ऐं साईं जो फिक्र आम माण्हुनि ताईं पहुचाइण जे लाइ सालगिरह मल्हायूं था। अॼु जी सूरत हाल छा आहे, जेको कुझु थी रहियो आहे उहो साईं जीएम सैद असांखे ॿुधायो। महिरबानी जी सिंध। खपुर गारो ॾिनसी विधुई वॾो वेर नांगन वींदे निकिरी तो डर मथे पेर ही तनी जो ढेर जिन जूनागढ़ जलायो। को बि समाज औरत खां सवाइ अणपूरो आहे, अधूरो आहे। कंहिं बि समाज जी तरक़ी ऐं वाधारे में औरत जो हिकिड़ो अहम रोल हूंदो आहे। ऐं असां वटि जीअं सिंध महाद जी औरत तंज़ीम आहे सिंध औरत तहरीक, उन जी कन्वीनर सलमा जूणे जो असां वटि मौजूदु आहे। ऐं खेसि गुज़ारिश कंदुसि त उहो अचे ऐं तव्हां सां मुखातिब थिए। सलमा जूणे जो कन्वीनर सिंध औरत तहरीक। दोस्तों, साथियों, भेनरों, भाइरों ऐं स्टेज ते वेठल तमामु मौजूद महिमान GSN। दोस्तों, जीअं त तव्हांखे ॿुधायो वियो आहे छा दोस्त शुरू में त जेको असां साईं जीएम सैद जी सालगिरह जो सिलसिलो कराची खां शुरू कयोसीं कोविड-19 जे करे, उन जो अॼु आख़िरी प्रोग्राम आहे। सो साईं जीएम सैद जी जॾहिं सालगिरह जी ॻाल्हि अचे थी त सिंध जी ॻाल्हि अचे थी। ऐं जॾहिं असां सिंध जो नालो वठूं था त सिंध जी तारीख़ में असां ॾिसूं त सैयद जो नालो तव्हांखे मिलंदो। 2 सैयद मिलंदा, हिकिड़ो शाह लतीफ़ त ॿियो जीएम सैयद। शाह लतीफ़ उहो किरदारु आहे जंहिं सिंध ऐं सिंधी ॿोलीअ खे जियारियो, सिंध खे पंहिंजो पहचान ॾिनी त ही सिंधी आहिनि, हीअ सिंधी ॿोली आहे जंहिंजे करे अॼु असां फ़ख्र सां सिंधी ॿोली ॻाल्हायूं था। ऐं साईं जीएम सैद उहो शख़्स जंहिं सिंधी क़ौम खे क़ौम जो दर्जो ॾिनो, क़ौम जी सुञाणप ॾिनी। ऐं साईं जीएम सैद शाह लतीफ़ जे पैगाम खे ई अॻिते खणी हलियो। उन जे पैगाम जे मुताबिक़ ई पंहिंजी सॼी ज़िंदगी गुज़ारियाई। उन लाइ हुन शाह लतीफ़ जे पैगाम जे तहत पैगाम लतीफ़ किताब लिखियो ऐं डॉक्टर दुरे शेवार खे जेका हुन PhD कराई
शाह लतीफ़ ते ही PhD कराई है। डॉक्टर दुलेशेवार खे एज़ाज़ हासिल आहे पहिरीं सिंधी औरत जे शाह लतीफ़ ते PhD कई। आई थिंक जे ईयर में हुआ वही 1974 में 86 में हू PhD करे आई त शायद सिंध जी पहिरीं औरत भी हुई जेका मुल्क खां ॿाहिरि PhD करण वई हुई उन दौर में। ॿियो जेका PhD साईं डॉक्टर दुलेशेवार खे कराई उन जो भी मक़सद जेको हुयो त सिंध जो जेको पैगाम आहे, सिंध जो जेको आलमी अमन बक़ाए बाहिमी जो पैगाम आहे उनखे दुनिया ताईं पहुचाइण, उन जी खोजना करे दुनिया ताईं पहुचाइण। ऐं जॾहिं असां लतीफ़ जी ॻाल्हि कयूं था, सिंध जी ॻाल्हि कयूं था, लतीफ़ जंहिं दौर में शाइरी कई उहो दौर जेको कलोड़नि जो दौर हुयो उन में बि इंतिहाई ज़ुल्म थींदा हुआ, ज़ालिम दौर ई लिखियो वेंदो हुयो। छाकाणि त सिंध जेको आहे मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ ज़ालिमनि गासिबनि जे कहर तहत रही आहे। उन वक़्तु बि सिंधी ॿोलीअ ते पाबंदी हुई, सिंधियुनि ते पाबंदियूं हुयूं, घणा ई मसइला हूंदा हुया त शाह लतीफ़ पंहिंजी ॿोली खे हिनजे जेके चारियो हुन हिकु सम्झो त बग़ावत ई कई ऐं ॿोली में पंहिंजी सिंधी ॿोली में शाइरी कई। छाकाणि त उन वक़्तु घणा शाइर जेके हूंदा हुया फारसी में शाइरी कंदा हुया, फारसी खे क़ौमी ज़बान जो दर्जो ॾिनल हुयो। त जॾहिं असां हाणे साईं GN सैन जी या शाह लतीफ़ जी ॻाल्हि कयूं था त मतिलबु त हू ॿई सिंध जी ॻाल्हि कनि था, सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कनि था, सिंध जे हक़नि जी हासिलात जी जिदोजहद जी ॻाल्हि कनि था। ऐं जॾहिं सिंध जे हक़नि जी हासिलात जी जिदोजहद जी ॻाल्हि कयूं था त सिंधी क़ौम जी ॻाल्हि कयूं था। साईं GN सैन सिर्फ़ु इहो न चयो आहे त क़ौम परस्त माना मर्द, अमूमन असां वटि इहो ई तासुर वरितो वेंदो आहे त क़ौम परस्त माना मर्द, उनखे ई जिदोजहद करणी आहे, उनखे ई हक़नि जी हासिलात लाइ मैदान ते अचिणो आहे, उनखे ई जलसा करणा आहिनि, उनखे ई मुज़ाहिरा करणा आहिनि। पोइ भले उहो औरतुनि जा मसइला ई छो न हुजनि, उहा औरत पाण न निकिरंदी या असांजा ॿाहिरि जेके आहिनि औरतुनि खे पाण न कढंदा, पाण त वेंदा लेकिन औरतुनि खे कॾहिं न चवंदा त तव्हां असां सां गॾु हलो, तव्हां जे ई हक़नि जे सिलसिले में असां ॿाहिरि निकिरूं था। सिंध जा हक़ कहिड़ा आहिनि, सिंध जा जेके बि वसीला आहिनि, छो जो जंहिं बि मुल्क जा जेके वसीला हूंदा आहिनि उहे चाहे ज़मीन जे अंदरि हुजनि या ज़मीन जे ॿाहिरि हुजनि, उहे उन जे माण्हुनि जा हूंदा आहिनि, उन ते हक़ उन जे माण्हुनि जो पहिरियों हक़ हूंदो आहे त उहे उन्हनि हक़नि खे इस्तेमालु कनि। पोइ ॿिया त हिते सिंध में थिए छा थो, उबतो कमु थिए थो त जेके ॿाहिरियां अचनि था, धारिया अचनि था, उहे सभु सिंध जे सभिनी हक़नि ते कब्ज़ो कई वेठा आहिनि। बाक़ी सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे हर शइ में पोइ ते उन्हनि खे रखियो थो वञे, ॼाणे वाणे रखियो थो वञे। उहा चाहे सिंध जी तालीम हुजे, उहो चाहे रोज़गार हुजनि। कराची खां वठी, जीअं मां हाणे थोरी देरि अॻु में चई आयसि त कराचीअ खां वठी असां हैदराबाद में अॼु आख़िरी प्रोग्राम करे रहिया आहियूं, सॼो सिंध घुमी आया आहियूं त जेके बि वसीला आहिनि उन्हनि में गैस आहे, बिजली आहे, पाणी आहे, असांखे त किथे बि नज़र न आई। असांखे त ईअं लॻे पियो त असां जंहिं शहर में वञूं था त गैस ऐं बिजली बंदि कंदा था वञूं। असां जिते वञूं पिया त असांजो इस्तेमाल गैस ऐं बिजली बंदि ई मिले पई। तव्हां वरी ॾिसो त जेके धारी आबादकारी वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि वटि त गैस ऐं बिजली वेंदी ई कोन्हे का। इहे असांजा मेन रिसोर्सिस आहिनि न। तालीम असांजो मेन रिसोर्सिस आहे न। तालीम खे तबाह चवंदा आहिनि त जंहिं क़ौम खे तव्हांखे तबाह करणो हुजे उन जी तालीम खे तबाह कयो वञे। ऐं सिंध जी तालीम बि ॼाणे वाणे तबाह कई वई आहे। यूनिवर्सिटीज़ में ॾिसो कोटा बेस ते नौकरियूं आहिनि, बहरिया टाउन आहे, थरकोल प्रोजेक्ट आहे, ॿिया ससीपेक आहे ऐं ॿिया अहिड़ा खोड़ी प्रोजेक्ट्स आहिनि जेके बाक़ाइदा मनसूबो ठाहे ऐं उते धारी आबादकारी कई थी वञे ताकी सिंधियुनि खे अञा पोइ लिखियो वञे, सिंध जी आबादी खे घटायो वञे। त जॾहिं असां चऊं था त इहे मसइला सिंध जा आहिनि, सिंधी क़ौम जा आहिनि, यानी औरत ऐं मर्द जा आहिनि, त पोइ सिंध जे हक़नि जी हासिलात लाइ सिर्फ़ु मर्द मैदान में छो हुजनि? इहो हिकु सवाल आहे सभिनी जे लाइ। हिते जेके बि मुंहिंजूं भेनर ऐं भाइर सभु वेठल आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ सवाल आहे त जॾहिं असां सिंध जी ॻाल्हि कयूं था, सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कयूं था, सिंध जी क़ौम जी ॻाल्हि कयूं था त पोइ उन जे हक़नि जी हासिलात जे मैदान में सिर्फ़ु मर्द छो बीहनि, औरतूं छो न बीहनि? ॿिन्ही खे गॾिजी बीहणु घुरिजे। इन लाइ साईं GN सैन अमली तौर ते पेश कयो, छो जो
घणनि मुंहिंजे भाइरनि सां ॻाल्हि ॿोल थींदी आहे त हू चवंदा आहिनि त जेको आहे जीएम सैद औरत जी ॻाल्हि कई कोन्हे का, पोइ मूं थोरी घणी रिसर्च कई हुई त उन में ख़बर पई त साईं जीएम सैद औरत जो नालो वठी बि ॻाल्हि कई आहे, पर जॾहिं हू क़ौम जी ॻाल्हि करे थो त क़ौम जा त ॿई जुज़ा आहिनि न, मर्द ऐं औरत। समाज त मर्द ऐं औरत ॿई गॾिजी था हॾनि, कोई हिकिड़ो जुज़ो जेको आहे उहो नथो हॾे, ॿई गॾिजी हॾनि था। जॾहिं घर नथो हले मर्द ऐं औरत खां सवाइ त पोइ तंज़ीमूं कीअं हलंदियूं, कीअं क़ौमी तहरीक कामयाब थींदी बग़ैर औरत जी पार्टिसिपेशन जे। ऐं इन लाइ साईं जीएम सैद अमली तौर ते जेको आहे मुज़ाहिरो कयो हिन जो त औरत हुजे। सिर्फ़ किताबनि जी मां ॻाल्हि नथी कयां, अमली तौर ते जॾहिं 1989 में आई थिंक जीएसएन महाल जो तारीख़ी मुज़ाहिरो थियो हुयो कराची एयरपोर्ट ते बिहारियुनि जी आमद जे ख़िलाफ़, उन में साईं जीएम सैद ज़ाती तौर ते कोशिशूं वरितियूं ऐं पंहिंजे घर जी औरतुनि खे उन में शामिल करायो। ॿियो जेको मां डॉक्टर दुरेशेवार जो चई वियसि त 1974 में डॉक्टर दुरेशेवार खे पीएचडी करण लाइ लंदन मोकिलियईं, पर उन खां बि अॻु में उनजी प्राइमरी एजुकेशन ॾिसूं या कॉलेज जी या कराची यूनिवर्सिटी में जेका उन एजुकेशन हासिल कई, उन लाइ बि साईं जीएम सैद खे जेको पंहिंजे खानदान खां बग़ावत करणी पई, ख़ासि तौर ते लंदन मोकिलण महिल पीएचडी जे वक़्तु त सॼे सिंध जी बिरादरी सैयद बिरादरी जा वॾा उथी आया ऐं साईं जीएम सैद खे चयूं त हिकु तरफ़ ही रिश्ता तव्हां वटि आहिनि ऐं ॿी तरफ़ तुंहिंजी धीउ जी पीएचडी आहे, तोखे इन्हनि ॿिन्ही मां हिकिड़ी शइ क़बूल करणी पवंदी। साईं जीएम सैद चयनि फ़ैसिलो मुंहिंजे धीउ जे हक़ में आहे, जेको फ़ैसिलो उहा कंदी मां उन सां गॾु बीहंदुसि। साईं जीएम सैद डॉक्टर दुरेशेवार खे चयो, पुट ही ॻाल्हि आहे, तव्हां छा था चओ? डॉक्टर दुरेशेवार चयनि त मां पीएचडी कंदसि। साईं जीएम सैद चयसि मां तोसां गॾु बीहां। ऐं पोइ दुनिया ॾिठो त डॉक्टर दुरेशेवार न सिर्फ़ पीएचडी करे आई, पर कराची यूनिवर्सिटी में जॉब बि कयईं ऐं आख़िर में जेको आहे शाह लतीफ़ चेयर जी डायरेक्टर बि रही हुआ। ॿियो ज़ाती तौर ते पंहिंजे खानदान जे औरतुनि खां मां पर्दे जो रिवाज ख़तम कराइण लाइ बि कोशिशूं कयईं। त इहे सभु जेके आहिनि अमली क़दम ई आहिनि। इहो न हूंदो आहे त तव्हां जेको आहे हर वक़्तु हुनखे कयो वञे। जेके वॾा माण्हू हूंदा आहिनि उहे कुझु पंहिंजे अमलनि जे ज़रिए ई जेको आहे राह ॾेखारींदा आहिनि त हीअं करिणो आहे। सो असांखे बि जेको आहे जॾहिं असां चऊं था त असां सिंध जे हक़नि जी हासिलात लाइ जदोजहद कयूं था, साईं जीएम सैद जे नाले ते जदोजहद कयूं था, त असांखे उनजे फ़लसफ़े खे उनजे नज़रिए खे सम्झी उन ते अमल करण जी बि कोशिशि करणु घुर्जे। वरी जॾहिं असां सिंध जी औरत जी ॻाल्हि कयूं था त सिंध जी औरत खे ॾिठो वञे त हूअ टे तरफ़ा जबर जो शिकार आहे। हिकु बहैसियत सिंधी औरत, छाकाणि त सिंध मज़लूम आहे, सिंधी क़ौम मज़लूम क़ौम आहे, त वरी उन में छाकाणि त औरत खे सिंफ़ नाज़ुक हुजण जे करे सॼी दुनिया में घटि कमतर सम्झो वेंदो आहे, त वरी जॾहिं मज़लूम क़ौम आहे, गुलाम क़ौम आहे, त उन में वरी औरत वधीक जबर ऐं इस्तेसाल जो शिकार हूंदी आहे, उन ते वधीक ज़ुल्म थींदो आहे। छाकाणि त हिकिड़ो गुलाम जेको आहे पंहिंजे आकाउनि जो जबर जेको बर्दाश्त करे ईंदो आहे त इहो नेचुरली आहे त उहो अची पंहिंजे हेठे खे दॿाईंदो आहे। वॾे भाउ खे अगरि पीउ कुझु चवे थो त उहो नंढे भाउ खे चवंदो आहे नंढो भाउ नंढे भाउ खे। इहो ई प्रोसेस आहे त जेको गुलाम मर्द आहे उहो पंहिंजे आकाउनि जो जेको जबर ऐं इस्तेसाल आहे उनजी कावड़ वरी औरत मां कढंदा आहिनि। असांखे हिन सभिनी जे ख़िलाफ़ बि जदोजहद करण जी ज़रूरत आहे। ॿियो मां चयो त टे तरफ़ा जेको औरत जो शिकार आहे, हिकु बहैसियत सिंधी औरत, ॿियो बहैसियत क़ौम ऐं बहैसियत औरत बि। तो असांखे इन्हनि टिनी जबर जे ख़िलाफ़ बि जदोजहद करण जी ज़रूरत आहे ऐं औरतुनि खे तालीम सां गॾु सुजाॻी जी बि ज़रूरत आहे। छाकाणि त सिर्फ़ ही जेको असां निसाब पढ़ूं था, इन निसाब सां कुझु हासिल थियण वारो न आहे। इहो निसाब त अहिड़ो ठाहियो वियो आहे त उन मां गुलाम पैदा कया वञनि ऐं जॾहिं हिकु गुलाम माउ आहे त उहो गुलाम ॿार ई जनम ॾींदी, उहा गुलाम ज़हन ई जनम ॾींदी। उहो ईअं त जीअं चयो वेंदो आहे त हिकु औरत खे पढ़ायो त नस्ल खे पढ़ायो। जॾहिं असां हिकु गुलाम औरत पैदा था कयूं त यानी सॼो नस्ल गुलाम था पैदा कयूं।
इन लाइ ज़रूरत आहे त औरतुनि जी जेका ज़हनी ऐं जिस्मानी गुलामी आहे उन जे लाइ बि कोशिशि कई वञे, उन जे लाइ बि जदोजहद कई वञे। ऐं उहो सिर्फ़ु जेका मां अकेलो मर्द भाइरनि खे नथी चवां, मां पंहिंजी भेनरुनि खे बि चवां थी त गॾिजी जेसि ताईं असां जदोजहद न कंदासीं ऐं उन लाइ पहिरियों पंहिंजी गुलामी लाइ उन सां गॾोगॾु पंहिंजे मुल्क जी गुलामीअ लाइ बि आज़ादी हासिल करण जी कोशिशि कंदासीं, उनजे हक़नि जी हासिलात लाइ कोशिशि कंदासीं, तॾहिं ई असांजी जेका आहे तहरीक कामयाब वेंदी। आख़िर में मां इहो ई चवंदसि त जेको आहे कल्ह इमरान ख़ान चयो आहे त सिंध असांजो सूबो न आहे, त इन मां ई इहो ई ज़ाहिर थिए थो न, जेको असां चऊं था त असां गुलाम क़ौम आहियूं। तव्हां त सिंध वटि हूअं तव्हां वसीलनि जे लाइ हर शइ जे लाइ सिंध वटि अचो था, तव्हांखे सिंध जी हर शइ खपे थी, पर जॾहिं तव्हां ते ॻाल्हि अचे थी त चओ था सिंध असांजो सूबो न आहे, त पोइ असां जेको चऊं था त तव्हां असां ते ज़ोरीअ कमज़ोर कयो आहे, असां तव्हां सां हिकु मुआहिदे तहत शामिल थिया हुआसीं, पर तव्हां हुनखे फेराए ज़बरदस्ती असां सां कयो था, त पोइ कढो न हथ असां मां। असां चाहे औरत हुजे या मर्द हुजे, सिंध जो बचो चाहे थो त असांखे असांजे हक़ खपनि। इन लाइ असांखे जेको आहे सभिनी खे गॾिजी जदोजहद करणी पवंदी। महिरबानी। जेकॾहिं को घर औरत खां सवाइ नथो हली सघे त पोइ आज़ादीअ जूं तहरीकूं औरत जी शमूलियत खां सवाइ कामयाब कीअं थी सघनि थियूं। हक़नि जे हासिलात लाइ मर्द ऐं औरत खे गॾिजी जदोजहद करणी पवंदी। इहो ई हदीस सलमा जूने जो सिंध औरत तहरीक जी कन्वीनर। जो क़ौम जीआरे उहो जीअंदो रहंदो, जो आम उजारे उहो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पका, जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो। हाणे जीअं महाद जे खाओड़ी किरदार ऐं सॼी उमिरि जिदोजहद जे मैदान में अॻियुनि सिफ़ुनि में रहंदड़, हर ख़तरे खे मुंहुं ॾींदड़ वाइस चेयरमैन कामरेड हाशिम खोसो खे गुज़ारिश कंदुसि त उहो अचे तव्हां सां मुखातिब थिए। नारे सिंध। मुझे धरती जो को गुनाहगार न बख्शो वेंदो, को बि गासिब को बि गद्दार न बख्शो वेंदो। रूप रहबर जो वठी सघंदो न रहज़न कोई, हाणे बेदार थियो आहे भलारनि जो वतन। जनाब सदर जीएस महाज जा चेयरमैन अब्दुल खालिक जुणेजो साहब, कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जो सेक्रेटरी जनरल कामरेड इमदाद काजी साहब, अवामी वर्कर्स पार्टी सिंध जो सदर कामरेड बख्शल थलो साहब, सलमा जुड़ेजो, इमदाद सिंधी, मुझे साम्हूं वेठल नौजवान साथियों, भाइरो भेनरो, जीए सिंध। साईं जीएम सैद सिंध जी तारीख़ जी हिकिड़ी निराली शख्सियत आहे। तव्हां हुनखे ज़ाती पस मंज़र में ॾिसो, तव्हां हुनखे सियासी पस मंज़र में ॾिसो, तव्हां हुनखे हिकिड़े अदब जे पस मंज़र में ॾिसो, कहिड़े बि ज़िंदगी जे शोबे जे पस मंज़र में हुनखे ॾिसो त तव्हां हुनखे निरालो पाईंदो, अलॻि पाईंदो। ऐं हिन ख़िते जे अंदरि शायदि ई को अहिड़ो माण्हू हुजे जंहिं ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि में एॾो वॾो कमु कयो हुजे। मूंखां अॻु में जीअं दोस्तनि ॿुधायो त तारीख़ में उन केॾियूं तारीख़ जेका असांखे पढ़ाई वई उनखे उबतो करे पेश कयो। अदब जे हवाले सां जिते असांजा अदीब शाइर अरबनि जे असर में हुआ, ईराननि जे असर में हुआ, साईं जी 60 जे ॾहाके में सिंधी अदब छो ऐं छा लाइ मकालो लिखी सॼे अदब जी काया पलट करे छॾी। ऐं उन मकाले जे पस मंज़र में इब्राहिम जोए खां वठी जमाल अबड़े ताईं, जमाल अबड़े खां वठी शेख अयाज़ ताईं, शेख अयाज़ खां वठी उस्ताद बुखारी राशिद मोराए ताईं पोइ जेको अदब ऐं शाइरी सिरजी उहा साईं जे उन मकाले जे पस मंज़र में सिंध दोस्त, अवाम दोस्त, कोरियत दोस्त फ़िक्र जे पस मंज़र में सिरजी। त साईं जी सद तमामु मुख़्तलिफ़ शोबनि में कमु कयो आहे, जीअं मूंखां अॻु में दोस्त ॿुधायो आहे। पर हुनजो निमाया कमु जेको आहे उहो सियासत आहे। साईं जी सद अंग्रेज़ साम्राज्य जे ख़िलाफ़ जिदोजहद कई। जॾहिं अंग्रेज़ हिते आया ऐं उनखे ॿाहिरि कढण लाइ बरे सगीर मां
उन्हनि खे ॿाहिरि कढण लाइ बरे सगीर जे किरोड़ा इंसाननि ऐं क़ौमुनि खे आज़ादु कराइण लाइ जिदोजहद कई। उन जिदोजहद हलंदे हलंदे या असांजी बदकिस्मती चइजे या मज़हबी पस मंज़र में असां वरी ॿिए हिकिड़े साम्राज्य में फासी वियासीं, यानी गोरनि जी ग़ुलामी मां निकिरी कारनि जी ग़ुलामी में अची वियासीं। ऐं पोइ बि साईं जीवन सैद उन्हनि कारनि जी ग़ुलामी जे ख़िलाफ़ ज़िंदगी जी आख़िरी घड़ी ताईं जिदोजहद कई ऐं उन जिदोजहद खे उन मशीन खे पाए तकमील ते पहुचाइण जे लाइ जीअं समाज जिदोजहद करे रहिया आहियो। अॼु उन जिदोजहद जे हिसे तौरु अवां भाइर ऐं भेनर हिन जलसे में गॾिजी आहियो, तव्हां भाइरनि जी महिरबानी। साईं जी एम सैद जेका जिदोजहद कई असां वटि 3 शयूं हू छॾे वियो आहे, संदसि फ़िक्र, संदसि जिदोजहद ऐं संदसि किरदारु। अॼु बि सिंध जो माण्हू बल्कि हिन ख़िते जो माण्हू उन्हनि 3 शयुनि खे पाण गौर करे सोचे ऐं उन्हनि शयुनि ते ईमानदारी सां अमल करे त हिन ख़िते जा, हिन सिंध जी सिंधी क़ौम जा, मज़लूम क़ौमुनि जा, मज़लूम तबक़नि जा मसइला हल थी सघनि था। साईं जो फ़िक्र इहो आहे जंहिंजो बुनियाद इहो इहो चयो त सिंधी क़ौम आहिनि ऐं आज़ादी उन्हनि जो हक़ आहे। सिंध जी सियासी सकाफ़ती इक़्तिसादी आज़ादी जो हुन फ़िक्र ॾिनो ऐं उन आज़ादी जे लाइ हुन वाज़े नमूने सां चयो उन आज़ादी लाइ जिदोजहद सिंध जो ग़रीब पोरियत अवाम कंदो, हारी मज़दूर कंदो, मिडिल क्लास कंदो। साईं वाज़े तौर ते चयो ऐं जॾहिं आज़ादी जी ॻाल्हि करण खां पोइ को बि वॾेरो हुन सां क़ौम बीठो ऐं अॼु बि क़ौमी तर्क में हिकिड़ो बि वॾेरो कोन्हे। साईं जी एम सैद वॾेरनि लाइ लिखियो, चयो, किताबनि में लिखियई त इहो वॾेरो पीर मीर जागीरदार जेको आहे उहो 2D क्लास आहे। साईं पंहिंजो क्लास तब्दील कयो, पंहिंजो पाण खे डी क्लास करे वॾेरनि ऐं जागीरदारनि खे छॾे ग़रीब ऐं मिसकिन पोरियतनि सां पाण खे मिलायो। साईं जिदोजहद में इहो सोच ॾिनी, इहो फ़िक्र ॾिनो, इन जिदोजहद में तव्हांजा साथी कड़ा थी सघनि था। साईं जी एम सैद इन फ़िक्र खां पोइ जिदोजहद जो जेको हुनजो आहे उहा इहा ॻाल्हि आहे, उहा इहो सबक़ु ॾिए थो त पंहिंजी जिदोजहद कंदे अटल थी पंहिंजनि ॻाल्हियुनि ते बीहो। तव्हां पंहिंजे मक़सद जे मामले में अटल थी बीहो ऐं उन जे नतीजे में जेका बि तव्हांखे तकलीफ़ अचे उहा बर्दाश्त कयो। इन खां वधीक वॾो मिसाल कहिड़ो थी सघे थो त जी एम सैद इन ख़्यालनि जे नतीजे में, इन्हनि ख़्यालनि जे पस मंज़र में रियासत जे तरफ़ां हर अज़ाब सठो, 3 साल जेल नज़रबंदी काटी, पर पंहिंजी ॻाल्हि ते बीठो रहियो। उनजो जिदोजहद ऐं जो इहो सबक़ु असांखे मिले थो, असां बि पंहिंजी ॻाल्हि ते बीहूं, अटल थी बीहूं, हिमत कयूं, जिदोजहद कयूं ऐं जिदोजहद कंदे जीअं चवंदा आहिनि न त मोहबत में, प्यार में, कमिटमेंट में, हर हाल में कमिटमेंट निभाइण ई वफ़ादारी आहे। पंहिंजी सिंध सां, पंहिंजे ग़रीब आवाम सां वफ़ादारी जो सबक़ु जेको जी एम सैद ॾिनो आहे, पंहिंजी ॻाल्हि ते बीहण जी ॻाल्हि जेका सैयद सेखारी आहे, उन जी ॻाल्हि ते असां बीहूं, असांजा मसइला हल थी सघनि था। आख़िरी ॻाल्हि साईं जी एम सैद जेका ॻाल्हि कई उहा ॻाल्हि कई किरदार जी। साईं जी एम सैद जॾहिं आज़ादी जी ॻाल्हि कई उन वक़्तु हर क़िस्म जे इस्तेसाल, हर क़िस्म जे जबर जे ख़िलाफ़ उन ॻाल्हि कई, चाहे उहो जबर क़ौमुनि जो क़ौमुनि ते हुजे, तबक़नि जो तबक़नि ते हुजे, या फ़र्ज़ जो फ़र्ज़ ते हुजे, या जिन्स जे बुनियाद ते तफ़रीक हुजे, हर तफ़रीक जे ख़िलाफ़ जी एम सैद जिदोजहद कई। ॿियो उनजो किरदारु इहो ॿुधाए थो असांखे। ऐं उन खां पोइ हुन जॾहिं नेशनलिज़म जी ॻाल्हि कई, जॾहिं सेकुलरिज़म जी ॻाल्हि कई, तॾहिं मुला ऐं इहे जेके मज़हबी महदार आहिनि उहे सभु उन्हनि खां परे भॼण लॻा, उन्हनि ते फ़तवाऊं ॾिनो, उहे फ़तवाऊं सां ते पंहिंजी ॻाल्हि ते बीठो। अॼु जेके साईं जी एम सैद जो असां नालो वठूं था, उनजो नालो वठी कशमोर खां वठी केटी बंदर ताईं वॾेरनि सां गॾु घुमूं था, वॾेरनि वटि वञूं था, वॾेरनि जा ॻाढ़ा ॿोड़ खाऊं था, इहो जी एम सैद जो फ़िक्र ऐं जिदोजहद किरदार ते अमल करणु न आहे। असां जे जलसनि में जॾहिं मुल्लो अचे थो, जॾहिं जागीरदार अचे थो, या असां उन्हनि सां गॾु विहूं था, इहो जी एम सैद जे फ़िक्र ते अमल करणु न आहे। उनजे करे अचो त जी एम सैद जो फ़िक्र जिदोजहद जे किरदार खे साम्हूं रखी जिदोजहद कयूं त हिन ग़ुलामी वारी ज़िंदगी खां असां आज़ादी माणे सघूं था। तव्हांजी महिरबानी। जी सिंध। साईं जी एम सैद असां वटि पंहिंजो फ़िक्र, जिदोजहद ऐं किरदारु छॾे वियो आहे। जेकॾहिं असां इन्हनि 3 ॻाल्हियुनि ते पाबंदीअ सां अमल कयूं त असां सिंध जा हक़ हासिल करे सघूं था। सिंध जे हक़नि लाइ
हारी ऐं मज़दूर खे जदोजहद करणी पवंदी। वॾेरे जागीरदार ऐं मुला सां गॾु बीहण GM सैद जे फ़िक्र जे मुनाफ़ी आहे। इहो GS महाज जो वाइस चेयरमैन कामरेड हाशिम खोसो जे हयाउन हारी कोयारल ही ॾींहं बि घारे वेंदासीं, छो पेर पसारे वेठो आं उथ डूंगर ॾारे वेंदासीं। कंहिं लाइ तकी थो कंदीअ तां ॿी ॿेड़ी मूर न अचणी आ, जे तूं बि अची वणजारा तोखे बोकारे वेंदासीं। हाणे अवामी वर्कर्स पार्टी सिंध जे सदर ऐं सिंध प्रोग्रेसिव कमेटीअ जे मरकज़ी अॻवान कामरेड बख्शल थलो खे गुज़ारिश कंदुसि त उहो अचे ऐं तव्हां सां मुखातिब थिए। कामरेड बख्शल थलो। जित न पखीअ पेर तित टिमके बाहिड़ी ॿियो ॿारींदो केर खावड़ की खीररी। स्टेज ते वेठल GS महाज जी मानवारी क़यादत, कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जी क़यादत, हेठि साम्हूं वेठल मुंहिंजा पोरियत भाइरो भेनरो GS सिंध समेत पूरी दुनिया जो पोरियत अवाम वटि मौजूद। GS महाज खे सभ खां पहिरीं त वाधायूं जंहिं साईं GM सैद जी सालगिरह जे हवाले सां सिंध जे तक़रीबन समूरनि ज़िलनि में ही प्रोग्राम कया आहिनि ऐं सिंध प्रोग्रेसिव कमेटी में शामिल ॿियनि तरक़ी पसंद तंज़ीमुनि खे बि इहो मौक़ो ॾिनो आहे त हू साईं GM सैद जी शख़्सियत बाबति ऐं मौजूदा सियासी सूरत हाल बाबति पंहिंजी ॻाल्हि ॿोल रखी सघनि। सची ॻाल्हि इहा आहे त साईं GM सैद ते ॻाल्हि ॿोल रखणु हिकु अहिड़े दौर में जंहिं लाइ नबी बख्श बलोच चयो हो त असां GM सैद खे कतई रद्द करण या कतई क़बूल करण वारे दौर में या हलूं था। हिकिड़ा उहे आहिनि जिन लाइ GM सैद ते का तनक़ीद नथी थी सघे ऐं हिकिड़ा उहे आहिनि जिन लाइ GM सैद निसोरो तनक़ीद जो मौज़ू आहे। सो असां GM सैद जे अञा सियासत जे असरनि में आहियूं। हिकिड़ो ॿियो दौर थो खपे जॾहिं सिंध जे मज़ाहमती किरदार, चाहे वो क़ौमी सियासत जा हुजनि, जमहूरी सियासत जा हुजनि या तबक़ाती सियासत जा हुजनि, उन्हनि जो को मारूज़ी अक़ल ते आधारींदड़ को तजियो थी सघे, को तक़ाबली जाइज़ो बहितर नमूने सां थी सघे। GM सैद सिंध जी क़ौम पर सियासत जो न सिर्फ़ बानीकार आहे पर हुन क़ौम पर सियासत जा 3 दौर जेकी आहिनि उन्हनि में हुनजो बुनियादी किरदारु आहे। असां कामरेड कादिर बख्श निज़ामाणी वारे दौर खां 1936 वारे दौर खां जेका ॻाल्हि कंदा था जो क़ौमी तबक़ाती सवाल जी हेकिड़ाई GM सैद जी पंहिंजी सॼी ज़िंदगी उहा कोशिश इहा हेकिड़ाई ॻोल्हण में उन सर्व कई। GS जो नारो जेकॾहिं हैदर बख्श जेतिरो थो ॾे त हारी कमेटी खे ऑर्गेनाइज़ करण में जीअं दोस्त असांजा साथी ताज बि चई ॿिया बि चई आहे त हुनजो बि बुनियादी किरदारु। अॼु साॻियो क़ौमी जबर आहे, साॻियो तबक़ाती इस्तेहसाल आहे, साॻियो सिंफ़ी जबर आहे, साॻी मायूसी आहे। पोइ छा चइजे त GM सैद जेका सियासत कई तंहिंजो असर कोन पियो, ग़ुलाम त अॼु बि आहियूं। इहो हिकिड़ो आम हिकिड़ो रवैयो हूंदो आहे त फ़र्क़ु छा पियो, पाण कल्ह बि ग़ुलाम हुआसीं अॼु बि आहियूं। कंहिं माण्हू जे पैदा थियण सां उनजे कंट्रीब्यूशन सां छा फ़र्क़ु पियो। सच इहो आहे त आज़ादी ऐं इनकलाब को ख़ासि ॾींहुं कोन्हे, को ख़ासि वाक़ियो कोन्हे। समाज ऐं तारीख़ जी तब्दीली जो अमल पंहिंजे पाण में इनकलाबी आहे, उहो जारी सारी आहे। असां हिन वक़्तु बि हिकिड़े इनकलाबी अमल मां गुज़रूं था, नवां ख़्याल पंहिंजा कयूं था, पंहिंजे पुराण ते तनक़ीदी थियूं था, नवां थियण जी कोशिश कयूं था। इहो हिकिड़ो अमल आहे। राति पेट में क़ौमूं आज़ाद न आहिनि थींदियूं, राति पेट में तबक़ाती जेको आहे सो फ़र्क़ जो ख़ात्मो नाहे थींदो। सदियुनि जो सफ़र हूंदो आहे ऐं उन सदियुनि जे सफ़र में आज़ादी ऐं इनकलाब जी मशल जेके तंज़ीमूं हथ में खणी हलनि थियूं तमामु ॾुखियो कबा। इनकलाबी हालतुनि में त हर को इनकलाबी थी वेंदो आहे,
लेनिन चवंदो सचो इनकलाबी उहो आहे जेको रद्द इनकलाबी हालतुनि में भी इनकलाब ऐं आज़ादी जो उलम पंहिंजे हथ में खणी बीहे ऐं इहो किरियत ताईं जीअं कमु करे वियो। हिन रियासत जे अंदरि हिन रियासत जा जेके बुनियादी तज़ाद आहिनि उन्हनि में इहे बुनियादी तज़ादनि जे अंदरि हिकिड़ो मामिलो इहो आहे त हिकिड़े पासे ॾांहुं उहे नालाइक हुक्मरान आहिनि ऐं जेके आलमी बैंकुनि जा एजेंट आहिनि ऐं उन्हनि जा जेको आहे सो पघारदार आहिनि ऐं मुलाज़िम आहिनि ऐं सॼे मुल्क खे उन्हनि बुख बदहाली प्राइवेटाइज़ेशन निजकारी जे मुंहं में ॾेई छॾियो आहे ऐं ॿिए पासे ॾांहुं क़ौमुनि जो तारीख़ी तशख़ुस आहे जंहिंखे क़बूल कोन थो कयो वञे। हिकिड़ी साई जैकेट ज़ोरी सभिनी खे पाराइण जी कोशिशि आहे, चाहे उहे बलोच हुजनि, पश्तून हुजनि, पंजाबी हुजनि, सराइकी हुजनि, कश्मीरी हुजनि। हे उहे बुनियादी तज़ाद आहिनि। पहिरें ॾींहं खां क़ौमूं तारीख़ जे टिखे अमल में ठहनि थियूं, उहे राति पेट में तव्हांजे टिकसाटनि सां ख़तमु कोन थियूं थी सघनि। नाइल असांजो माली आहे, हिन पूरे चमन जो छा थींदो? भेण सलमा चई वई, इमरान ख़ान थो चवे कराची जेको आहे सो असां सिंध हुकूमत जे रहमो करम ते नथा छॾे सघूं। हाणे उनखे केरु चवे त सुभाणे जेकॾहिं अमरीकी सदर जो बाइडेन चवे त असां इस्लामाबाद खे पाकिस्तान जे रहमो करम ते नथा छॾे सघूं त पोइ उहा ॿी ॻाल्हि आहे त हो हिन जा मालिक आहिनि। राति पेट में अची इस्लामाबाद जे पासे में दहशतगर्द खे खंबी खड़ी बि वञनि था। सो असां था चऊं हिननि खे हुकुमराननि खे त तव्हां नालाइकनि जेके 3 डिवीज़न जा चङा मुड़ुस थी वेठा आहियो पूरे मुल्क जे मथां, असां तव्हां ते हिते सिराइकिन जो मुस्तक़बिल, बलोचन जो मुस्तक़बिल, पश्तून जो मुस्तक़बिल, सिंधियुनि जो मुस्तक़बिल तव्हांजे आसरे ते नथा छॾे सघूं। तव्हां नाअक़बत अंदेशत जाहिलनि जे आसरे ते नथा छॾे सघूं। जंहिंखे कन खां वठी करे विहारियो त वियो आहे कुर्सीअ ते, पर उहे विहारण वारा जेके आहिनि उहे असां तव्हांजा नुमाइंदा कोन्हनि, उहे मड़ियल आहिनि। 300 साल बेठकती ग़ुलामी खां पोइ उन्हनि जा ई विहारियल माण्हू आहिनि। उहा ई अस्किरत पसंद सिविलियन कामोरा शाही आहे जेका मुल्क जी मालिक आहे। मसला त असां सां घणा आहिनि। मसला हो हिकिड़ो शेर आहे उर्दू जो, गम मुझे वहशत मुझे दहशत मुझे सौदा मुझे, एक दिल देके खुदा ने दे दिया क्या क्या मुझे। क़ौमी ग़ुलामी असांजे खाते में, तबक़ाती ग़ुलामी भी जबर भी असांजे खाते में, सिंफ़ी जबर भी असांजे खाते में। असांजी जंग त ॾिसो केॾी वॾी आहे। हे सभु सूर सहूं था पिया असां, पर हाणे हिननि सूरनि ते ॻाल्हायूं था त दरिया कीअं थो वञे, सनअत कीअं तबाह थिए, ज़राअत जी हालत छा आहे, कीअं असांखे पंहिंजे फसलनि जो अघु नथो मिले, कीअं पुछड़ी ते पाणी कोन थो मिले। इहे एतिरा मसइला आहिनि जो असां हिते 10-15 मिंटनि में ॻाल्हि सहेड़े न सघंदासीं। सवाल इहो आहे त समूरनि मसइलनि जी हिकिड़ाई किथे आहे जंहिं ते सियासी तंज़ीमूं बि घटि थियूं ॻाल्हाइनि। उहा हिकिड़ाई आहे रियासत, उहा हिकिड़ाई आहे एस्टेब्लिशमेंट जेका समूरनि बुराइयुनि जी माउ आहे, ग़ुलामीअ जी हर सूरत जी माउ आहे, तशद्दुद जबर जी हर सूरत जी माउ आहे। उहे असांजा वर्दी पोश चौकीदार आहिनि जेके मालिक थिया वेठा आहिनि हर मुल्क जा, हर वसीलनि जा। नाव नए वेस बदल सां तुंहिंजी मुंहिंजी जंग ज़ल खां जारी आहे, जारी रहंदी। ऐं असांखे पाकिस्तान जे अंदरि मुख़्तलिफ़ ॿिनि क़ौमी इकाइनि जा दोस्त चवंदा आहिनि, जेतिरी सियासी संजीदगी, जेतिरो सियासी फ़हम, फ़िक्र ऐं मज़ाहिमत सिंध में आहे, एतिरो ॿियो काथे बि कोन्हे। पाकिस्तान जी ॻाल्हि था कयूं। ऐं उन में पोइ इहे वॾा माण्हू साईं GM सैयद हैदर बख्श जतोई, अशोक केवल रामाणी, अलामा आहे काज़ी, मौलाना उबैदुल्लाह सिंधी, सैयद सबकुतुल्लाह शाह राशिदी। ऐं उन खां पोइ हर दौर में सिंध जुग जवान जड़ींदी रही आहे, जंहिं सिंध जी क़ौमी तबक़ाती आज़ादी जो उलम पंहिंजे हथ में खयो आहे। ऐं सिंध सुभाणे बि विढ़ंदी। सिंध जमहूरी सवाल ते बि विढ़ंदी, तबक़ाती सवाल ते बि विढ़ंदी, सिंफ़ी सवाल ते बि विढ़ंदी, माहौलियाती सवाल जंहिंखे असां भोॻियूं था उन ते बि विढ़ंदी। ऐं न सिर्फ़ु विढ़ंदी, उहो पाण खे बि आज़ादु कंदी। आज़ादी मुक़दर आहे असांजो, न सिर्फ़ु असांजो पर दुनिया जे हर मज़लूम क़ौम जो। आज़ादी मुक़दर आहे हर इंसान जो, हर फ़र्द जो।
असांजे अॻियां या त आज़ादी आहे, बराबरी आहे, इंसाफ़ भरियो समाज आहे, या त पोइ कुझु कोन्हे, मुस्तक़बिल आहे ई कोन, मुस्तक़बिल मरी रहियो आहे। ही जेको माहौलियाती तब्दीली आलमी तौर ते थियनि पियूं, ॿुधाइनि थियूं पियूं त हाणे इहा हिकिड़ी जंग थींदी पई वञे। इनकलाबी अवामी धुरियुनि में बि इख़्तिलाफ़ थींदा आहिनि, पर उहे दोस्ताना थींदा आहिनि, दुश्मनाना न आहिनि थींदा। घर जे अंदरि बि इख़्तिलाफ़ थींदो आहे, पाड़े में बि थींदो आहे, पर उहे दोस्ताना आहिनि। दुश्मनाना तज़ाद असांजा हिन समाज जे अंदरि हुक्मरान तबक़नि सां, हिन रियासत जे हुक्मरान कुवतुनि सां ऐं आलमी जेके आपेशाही ऐं साम्राजी कुवतुनि उन सां असांजो तज़ाद आहे बुनियादी तौर ते। ऐं कंहिं ॾाहे चयो त कुझु माण्हुनि खे थोरे वक़्त लाइ, तव्हां कुझु माण्हुनि खे घणे वक़्त लाइ बेवकूफ़ करे सघो था, तव्हां घणनि माण्हुनि खे कुझु वक़्त लाइ बेवकूफ़ बणाए सघो था, पर तव्हां घणनि माण्हुनि खे घणे वक़्त लाइ बेवकूफ़ नथा बणाए सघो। अवाम पाणी वांगुरु थींदो आहे, तव्हां केतिरा बि बंद ॾियोसि उहो उन मां रस्तो ठाहींदो आहे। ऐं इहो थींदो आयो आहे हज़ारनि सालनि जी तारीख़ में, ऐं इहो अॻियां बि थींदो। इहो वेसाह रखो पाण ते, पंहिंजे भाइरनि ते, पोरे तबिके ते, मज़लूम क़ौम जे माण्हू जी हैसियत में इहो वेसाह रखो त आज़ादी असांजो मुक़दर आहे, उहा अणटर आहे। असांखे सिर्फ़ु इहो आहे त पंहिंजो हिसो ॾियणो आहे। उहा मशाल जेका असांखे वॾनि ॾिनी, फ़िक्र जी, फ़हम जी, मज़ाहिमत जी, जिदोजहद जी, उहा बचाए असांखे अॻे नसल ताईं मुंतक़िल करणी आहे। तॾहिं असां हिननि समूरनि टिकसाटनि जा सिर्फ़ु असां कोन था वधूं, इहो बि ज़हन में हुजे। हुक्मरान तबक़नि जी रियासत जी इहा कोशिश आहे त इनकलाबी, जमहूरी, क़ौम दोस्त, वतन दोस्त धुरियुनि जी मज़ाहिमत लाइ फाशिस्ट तंज़ीमुनि, रुझाननि जी आबियारी करे, उहा नसल परस्ती खे बि ताक़त ॾे। माज़ी में बि ॾिनो, असां 88 में बि ॾिठोसीं। उहा मज़हबी इंता पसंदी खे ताक़त ॾे। ऐं हे उहे बलाऊं आहिनि जेके असांजे साम्हूं अचणियूं आहिनि। पर जेकॾहिं असांजो इतिहाद रहियो, असांजो हौसलो रहियो, असांजी उमेद रही त सिर्फ़ु असां न, पूरी दुनिया जो कोर तमामु असां सां गॾु बीहंदो, ऐं असां हुन सां गॾु बीही इहे टे डिवीज़नुनि जी जेका मालिकी आहे इहा उछलाए फिटी करे छॾींदासीं, ऐं आज़ादी जो साह पाण बि खणंदासीं, पंहिंजे भाइरनि खे बि ॾींदासीं, पंहिंजे साथियुनि खे बि ॾींदासीं, ऐं पूरी दुनिया खे ॾींदासीं। तव्हां दोस्तनि जी महिरबानी। समूरनि मसइलनि जी जड़ ये रियासत ऐं इस्टेब्लिशमेंट आहे। सिंध हर दौर में GM सैद, हशू केवल रामाणी, कॉमरेड हैदर भाई जतो, इब्राहिम जोए जहिड़ा किरदार पैदा कया आहिनि ऐं आईंदा बि पैदा कंदी रहंदी। इहो दोस्त कॉमरेड बख्शल थलो, जंहिं न मिटीअ जे ख़ुशबूअ खे सुञातो हिते, जंहिं न सांगिन जे संग खे सुञातो हिते, तंहिंसां भला मुंहिंजो कहिड़ो नातो हिते, तंहिंखे चयो मुंहिंजे नगरीअ मां निकिरी वञे, मुंहिंजे नगरीअ मां निकिरी वञे। हाणे कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे सेक्रेटरी जनरल ऐं सिंध प्रोग्रेसिव कमेटीअ जे कन्वीनर कॉमरेड इमदाद काज़ी साहब खे गुज़ारिश कंदुसि त उहो अचे ऐं तव्हां सां मुखातिब थिए। दोस्तों ऐं साथियों, जीअं सिंध जीअं पोरियत। दोस्तों, सिंध इस्तस्नाई तौर अहिड़ा किरदार पैदा कया आहिनि जन उमूमी तौर उन तबिके जंहिंसां उन्हनि जो तालुक़ु आहे उन सां उन्हनि बग़ावत कई आहे, उन सां तालुक़ु टोड़ियो आहे। साईं GM सैद बि उन्हनि इस्तस्नाई माण्हुनि मां आहे जंहिं वॾेर के तबिके, वॾेर के क्लास मां हूंदे पंहिंजो तालुक़ु जेको आहे उहो उन तबिके सां टोड़ियो। कीअं टोड़ियो? साईं GM सैद उमूमी वॾेरनि पंहिंजे ज़ाती मफ़ाद, गिरोही मफ़ाद, ख़ानदानी मफ़ाद लाइ हमेशह जनरलनि जे आॾो इस्तेमालु थियो। हुननि पंहिंजा असासा ठाहिण लाइ, पंहिंजूं मिल्कियतूं, ख़ानदान जूं मिल्कियतूं ठाहिण लाइ सिंध उन्हनि माण्हुनि जे हवाले कई जेके सिंध खे केक सम्झी विरहाईंदा रहिया, ऐं डिक्टेटरनि, जनरलनि जे आॾो उन्हनि हमेशह पंहिंजो पाण खे पेश कयो। यानी सिंधी वॾेरो उनजो मिसाल अहिड़ो रहियो त उनजी का न गैरत रही न इज़त रही। और सिंधीअ में हिकिड़ो मिसाल आहे त हिकिड़ो गाह थींदो आहे जंहिंखे लूसण चवंदा आहियूं। उहो लूसण
हिकिड़ो दफ़ो कटिबो आहे त वरी तयारु थी वेंदो आहे, ॿीहर कटिबो आहे तयारु थी वेंदो आहे। घटि में घटि 7 उनजा लोभ थींदा आहिनि। सिंधी वॾेरे जो नक बि जेको आहे उन लूसण वांगुरु आहे, हर दफ़े जनरल उनजो कटींदा आहिनि ऐं ॿीहर कटराइण लाइ वरी तयारु थी वेंदो आहे। उनजे मुक़ाबले में साईं जीएम सैयद नक न कटरायो पर कंधु कटराइण लाइ तयारु रहियो ऐं हुन का बि सिंधी हक़नि ते सौदेबाज़ी न कई। अहिड़ा किरदार जेके क़ौमुनि में तबक़नि में इस्तस्नाई तौर पैदा थींदा आहिनि, उन्हनि किरदारनि जे फ़िक्र फ़लसफ़े ऐं रस्ते ते हलंदे क़ौमूं ऐं तबक़ा ग़ुलामीअ ऐं मुसीबतुनि मां जान आज़ादु कराईंदा आहिनि। सिंध हिन वक़्तु जंहिं मुसीबत में जो शिकार आहे त सिंध में कुदरती वसीला बेइंतिहा आहिनि। सिंध मां कोयलो, क़ीमती पत्थर, गैस, तेल ऐं ॿिया केतिरा ई मादनियात निकिरनि था ऐं उन्हनि क़ीमती मादनियात जे करे, ज़मीनी ज़ख़ीरनि जे करे अरब ख़ुशहाल थी विया, पर सिंध जो माण्हू ॾींहों ॾींहुं ग़रीब थींदो पियो वञे ऐं गुरबत में जेको आलमी ग्राफ अचे थो पियो उन में सिंध जो माण्हू, बलोचिस्तान जो माण्हू जंहिं वटि इहे वसीला आहिनि उहो अञा गुरबत में हेठि किरंदो थो वञे। अहिड़े नमूने सां सिंध समुंड सां लाॻापियल आहे, समुंड सिंध सां लाॻापियल आहे ऐं उन सामूंडी पटियूं हुअण जे करे सिंधी जेका जाग्राफी अहमियत आहे ऐं समुंड जहिड़ो कुदरती या फितरी जेको वसीलो उनखे मिलियल आहे, इन करे हू वधीक मुसीबतुनि जो शिकार आहे। तव्हां ॾिठो त ॿेटनि जे मामले ते मरकज़ी हुकूमत सिंध जा ॿेट, बलूचिस्तान जा ॿेट फॿाइण जी जेका कोशिशि पई करे ऐं ऑर्डिनेंस नाफ़िज़ करे उन ॿेट जेको आहे उहो मरकज़ जे हवाले करण जी कोशिशि कई। अहिड़े नमूने सां कराची जे क़ीमती ज़मीन, कराची जे क़ीमती बंदरगाहनि ते कब्ज़ो करण लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि में मुख़्तलिफ़ बहाना ठाहिया पिया वञनि, पर हिते जेके उमूमी सियासत कंदड़ वॾेरकियूं धुरियूं आहिनि उन्हनि जो इन सियासत मुतलिक़, इन्हनि मसइलनि मुतलिक़ रवैयो छा आहे, हू जनरल बाजवा खां बि हिसाब वठण लाइ तयारु आहिनि, जनरल फैज़ खां बि हिसाब वठण लाइ तयारु आहिनि, पर छाजो इक़्तिदार खां परे रखण जो, इन जो हिसाब वठण लाइ तयारु न आहिनि त सिंध जे वसीलनि खे जेको आहे उहे जनरल कब्ज़ो कराईंदा पिया वञनि, सिंध जे वसीलनि खे तीन वाल कराईंदा पिया वञनि, उन जो हिसाब वठण लाइ तयारु कोन। इलेक्शन कमीशन जे ॿाहिरियों धरणो हयो थो वञे त इलेक्शन में धांधली थी ऐं फॉरेन फंडिंग केस में तहरीक इंसाफ़ खे मंतकी अंजाम ते न पियो पहुचायो वञे, पर इन ते को धरणो हणण लाइ तयारु कोन्हनि त स्टील मिल जा मज़दूर बेरोज़गारी जे करे हेतिरनि अरसे खां रोडनि ते वेठा आहिनि, उन ते को आवाज़ उथाइण लाइ तयारु कोन्हनि। मलक रियाज़ सिंध जे ज़मीन ते कब्ज़ो करे वियो, सुप्रीम कोर्ट 460 अरब वसूली जे बदिले उहा उनखे ॾेई छॾी, उन ते को धरणो हणण लाइ तयारु कोन्हनि, को एहतिजाज करण लाइ तयारु कोन्हनि। अहिड़े नमूने मिसिंग पर्सन्स रोज़ जो मसइलो लॻो पियो आहे, पर इहे उन ते को एहतिजाज करण लाइ तयारु कोन्हनि। रोज़ बिजली, तेल ऐं गैस जी क़ीमतूं वधनि थियूं, जंहिंजे नतीजे में आम इस्तेमाल जे शयुनि जी क़ीमत जेका आहे उहा जोड़ंदे स्पीड सां वधी रही आहे ऐं उहा महांगाई इन मंज़िल ते पहुची चुकी आहे जो सफ़ेद पोश विचोले तबिके जा माण्हू ज़िंदगीअ जो वहिंवार हलाइण जे क़ाबिल न रहिया आहिनि। पर इन ते को एहतिजाज कोन्हे। छो एहतिजाज कोन्हे? छाकाणि त हुननि खे ख़बर आहे त पावर ब्रोकरनि खां इक़्तिदार वठिणो आहे। पावर ब्रोकर केरु आहिनि? आलमी मालियाती साम्राजी इदारा, IMF, वर्ल्ड बैंक ऐं पाकिस्तान जी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट, तंहिं करे उन्हनि जो को नालो न वठंदा। इन ते को नालो कोन वठंदा त पाकिस्तानी जनरल मुल्क में गुरबत वधे पई, माशी बहरान वधे पियो, पंहिंजा ख़र्च घटाइनि, इन ते को स्टैंड वठण लाइ तयारु कोन्हनि। हुकूमती ख़र्च वधंदा था वञनि, इन ते को स्टैंड वठण लाइ तयारु कोन्हनि, जंहिंजे नतीजे में रियासती ख़र्च, ब्यूरोक्रेसी
उहा चाहे फौजी हुजे अफ़सरशाही या सिविल अफ़सरशाही ऐं हुकूमत में वेठल वज़ीर सफ़ीर ऐं हुकुमरान हुजनि, उन्हनि जा ख़र्च जेको आहे तेज़ी सां वधी रहिया आहिनि ऐं अवाम ते उहो बोझ तेज़ी सां वधंदो पियो वञे, उन ते को जहिड़ो करण लाइ तयारु कोन्हनि। मुल्क जे अंदरि का सनअती पॉलिसी कान्हे, का ज़रई पॉलिसी कान्हे। उन जे नतीजे में पाकिस्तान जेको आहे उन में जेको ज़राअत में ख़ुदि कफ़ील हुयो, अॼु जेको आहे ज़रई आइटम्स असांजे खाधे पीते जूं शयूं ॿाहिरां इम्पोर्ट कयूं पियूं वञनि। सनअत जेका एक्सपोर्ट कंदा हुआसीं, उहा सनअत एतिरो बहरान जी शिकार थी वई आहे जो ॿाहिरियूं शयूं इम्पोर्ट पियो थियनि। चीन सां असांजो हर रोज़ वापारी तवाज़ुन बिगड़ंदो पियो वञे। असीं कल्ह जेको आहे $3 अरब जो चीन खे माल एक्सपोर्ट कंदा हुआसीं ऐं $9 अरब जो चीन खां माल पाकिस्तान में ईंदो। अॼु $1.5 अरब जो असीं चीन माल मोकिले रहिया आहियूं ऐं चीन जो माल पाकिस्तान में $12 अरब जो अची रहियो आहे। माना दौलत जी परवाज़ जेका आहे, फ्लाइट ऑफ कैपिटल तेज़ी सां ॿाहिरि थी रही आहे, जंहिंजे नतीजे में गुरबत वधी रही आहे। उन ते को बि इन्हनि तबक़नि जे पार्टियुनि मां आवाज़ उथण लाइ तयारु कोन्हे। इन सूरत हाल में इहो ज़रूरी थी वियो आहे त पाकिस्तानी रियासत जी हैयत तब्दील थिए। पाकिस्तान जी रियासत जी हैयत तब्दील थियण खां सवाइ न क़ौमुनि खे ख़ुदि अख़्तियारी मिलंदी, न माण्हुनि खे रोज़गार मिलंदो, न असांजी ज़राअत बचंदी, न असांजी तालीम जेको आहे आम माण्हू जे पहुच में हूंदी, न इलाज जूं सहूलियतूं आम माण्हू जे पहुच में हूंदियूं। तंहिं करे इन रियासत जी हैयत तब्दील करण लाइ मुनज़िम थियणो पवंदो। नज़रियाती बुनियाद ते तंज़ीमूं मुनज़िम करणियूं पवंदियूं ऐं नज़रियाती पार्टियुनि खे आम माण्हू वटि वञणो पवंदो। उन पुराणे दौर वांगुरु बहिराणनि में ॻोठनि में वञी नज़रियाती स्टडी सर्किल, नज़रियाती कचहरियूं करणियूं पवंदियूं ऐं माण्हुनि जे आॾो इहो वाज़े करणो पवंदो त क़ौम परस्ती जे नाले सां, अवाम जे नाले सां सियासत कंदड़ धुरियूं कीअं सियासत खे तबाह करे रहियूं आहिनि, बर्बाद करे रहियूं आहिनि ऐं अवाम जेको आहे उनजो सियासत ते वैसाव ख़तमु थींदो पियो वञे। तंहिं करे हक़ीक़ी सियासत करणु, नज़रियाती सियासत तरफ़ अवाम खे मोटाइणु, नौजवाननि खे इन तरफ़ वठी अचण लाइ असांखे उन्हनि माण्हुनि वटि वञणो पवंदो। नज़रियाती तालीम जी तरवीज करणी पवंदी। उन ज़रिए सां ई इन रियासत जी हैयत तब्दील थींदी ऐं असीं सम्झूं था त अवाम जी ख़ुशहाली, क़ौमुनि जी हक़ ख़ुदि अख़्तियारी इन खां सवाइ मुमकिन नाहे त इन मुल्क जे अंदरि औरियत तबिको, हारी मज़दूर ऐं विचोले तबिके जा बाशऊर हिसा गॾिजी निज़ाम खे तब्दील कनि, इनकलाब बर्पा कनि ऐं उन सोशलिस्ट इनकलाब जे नतीजे में क़ौमुनि खे हक़ ख़ुदि अख़्तियारी मिलंदी, औरतुनि खे मर्दनि जे बराबरि हक़ मिलंदा, नौजवाननि खे तालीम जेका आहे आला तालीम ताईं मुफ़्त मिलंदी ऐं इलाज जेको आहे ॼमण खां वठी मरण ताईं मुफ़्त मिलंदो ऐं हर नौजवान खे रोज़गार जी ज़मानत हूंदी ऐं हर शादीशुदा जोड़े खे घर जी ज़मानत हूंदी। इहो निज़ाम उन सोशलिस्ट इनकलाब जे ज़रिए मिली सघे थो। थैंक यू, महिरबानी। सिंध मादनी वसीलनि सां मालामाल आहे। उन्हनि वसीलनि ते दुनिया जा माण्हू त ख़ुशहाल थी विया, पर सिंध जो माण्हू गुरबत में पीड़िजी रहियो आहे। क़ौमुनि खे हक़ क़ुदरत ॾियण जे लाइ हिन रियासत जी हैयत खे तब्दील करणो पवंदो। इहो कामरेड इमदाद काज़ी साहब। घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहणा, कॾहिं मंझि कोटनि, कॾहिं राही रण जा। साईं GM सैद क़ौमी नज़रिए जी वस्फ़ पंहिंजे किताबनि में कुझु हीअं बयानु कई आहे। आउं गौर फ़िक्र बाद उन नतीजे ते पहुतो आहियां त सिंध जा रहाकू ज़बान, कल्चर, तारीख़ी रिवायात मुताबिक़ जुदा क़ौम आहिनि ऐं क़ौमुनि जे हक़ ख़ुदरात जे आधार ते संदन इक़्तिसादी, कल्चरल आज़ादी ऐं तरक़ी लाइ हू पाण फ़ैसिला करण जा हक़दार आहिनि। जीअं सिंध महाज़ साईं GM सैद जे इन्हनि ई सियासी नज़रियनि ऐं इन्हनि ई तशरीहनि मुताबिक़ क़ौमी हक़ ख़ुदरात खे पंहिंजे प्रोग्राम में शामिल कयो आहे। असांजे हिन जलसे लाइ कुझु करारदादूं आहिनि जेके जीअं सिंध महाज़ जे मरकज़ी अॻुवाण ज़हूर लिगारीअ खे गुज़ारिश कंदुसि त उहो अचे अवां जे साम्हूं पेश करे। जन सां बि अवां मुतफ़िक़ थियो, उन्हनि खे हथ खणी पास कजो। स्टेज ते मौजूदु अॻुवाण ऐं हाउस में मौजूदु, पिंडाल में मौजूदु सभई सभिनी खे GS सिंध ऐं ही गुज़ारिश हुन सां गॾु
ऐं जेका करारदाद पढ़ी मुकमल कयां ऐं तव्हां मुतफ़िक़ हुजो हथ मथे करे हुनखे पास कजो। पाकिस्तान खे घण क़ौमी मुल्क मञींदे 1940 जी करारदाद मुताबिक़ क़ौमी वातनि जी आज़ाद ऐं ख़ुदमुख्तियार हैसियत तस्लीम कई वञे मंज़ूर आहे। इहा सिंधी माण्हुनि खे उन्हनि जे फितरी ऐं आलमी तौर ते तस्लीम थियल क़ौमी हक़ ख़ुद इरादत इस्तेमालु करण जो मौक़ो ॾिनो वञे मंज़ूर आहे। सिंध में धारियाई माण्हुनि जी लामहदूद ऐं छिड़वाग आबादी बंदि कई वञे ऐं रोज़गार वास्ते सिंध में ईंदड़ खे मिल्कियत ख़रीद करण ऐं वोट ॾियण जो हक़ न ॾिनो वञे। कराची समेत सॼी सिंध में जारी कयल कूड़ा शनाख्ती कार्ड रद्द कया वञनि ऐं कराची में रहंदड़ गैर मुल्की माण्हुनि खे आदमशुमारी में ॻणप खां ॿाहिरि रखियो वञे मंज़ूर आहे। सिंधू दरिया ते समूरा डेमनि जा मनसूबा रद्द कया वञनि ऐं सिंध ऐं पंजाब विच में पाणी जी विरासत 1945 वारे ठाह तहत कई वञे मंज़ूर आहे। सिंध अंदरि पाणी जी मुनसफ़ाना विर्छ कई वञे ऐं ताक़त जे ज़ोर ते पाणी ते कब्ज़ा कंदड़ वॾेरनि जागीरदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया वञनि मंज़ूर आहे। सिंध जे कुदरती वसीलनि ऐं आमदनी जे ज़रियनि ते सिंधी माण्हुनि जो अवलीन हक़ ऐं मुकमल अख़्तियार तस्लीम कयो वञे मंज़ूर आहे। सिंध समेत सॼे मुल्क मां सियासी ऐं समाजी कारकुननि खे खंभे गुम करण जो सिलसिलो बंदि कयो वञे ऐं गुम कयलनि खे आज़ादु कयो वञे या कोर्टनि में पेश कयो वञे मंज़ूर आहे। तरक़ी जे नाले में सिंध ते कब्ज़े जा मनसूबा जहिड़ोक बेरिया टाउन DH सिटी जुल्फ़काराबाद थरकौल प्रोजेक्ट ऐं मलीर एक्सप्रेस वे फौरी तौर ते ख़तमु कया वञनि मंज़ूर आहे। इंगी ऐं भंडार समेत सिंध जे सामूंडी ॿेटनि तां कब्ज़ा ख़तमु कया वञनि ऐं सिंधी माण्हुनि जी मिल्कियत ॿेट बाबति गैर मुल्की कंपनियुनि सां गैर क़ानूनी ऐं गैर आइनी वाइदा करण जे ॾोह में पाकिस्तान जे वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे मंज़ूर आहे। सिंधी न्याणियुनि जो ज़बरदस्ती मज़हब तब्दील करणु बंदि कयो वञे ऐं नंढी उमिरि वारे कानून लागू कयो वञे मंज़ूर आहे। आख़िरी आहे बाअसर माण्हुनि पारां सरकारी ज़मीननि ते कब्ज़ा करे सोसाइटियूं ठाहिण जो कब्ज़ो फौरी तौर ते बंदि कयो वञे मंज़ूर आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी। मूं ॾात अनोखी आंदी आहे जीअं तंदुड़े तलवारुनि सां टकरायां पंहिंजा गीत जॾहिं तो आउं सदे दीवारनि सां था तुंहिंजा भारी बुर्ज लुॾनि तूं हीणो आहे हथियारनि सां। सदारती ख़िताब लाइ GS महाज जे बानी मेंबर मौजूदा चेयरमैन ऐं साईं GM सैद जे फ़िक्र ऐं नज़रिए जे शार सैद जे किरदार ते थींदड़ हमलनि जा जवाब ॾींदड़ ऐं पाकिस्तान समेत दुनिया ताईं सिंध जो केस पेश करण वारी शख़्सियत GS महाज जे चेयरमैन मोहतरम अब्दुल खालिक जुनेजो खे गुज़ारिश कंदुसि त उहे हिते तव्हां सां मुखातिब थिए। दोस्तों साथियों भाइरो भेनरो GS सिंध लॻे थो त मौसम बि असांजे ख़िलाफ़ु हुक्मराननि जो साथ पई ॾिए। कल्ह ताईं मौसम थधी, अॼु सिज जेको आहे सो साड़नि जहिड़ो थी वियो आहे। पर तव्हांखे शाबस हुजे, तव्हांजी महिरबानी, हिन में तव्हां वेठा आहियो। दोस्तों तव्हां सां अॻे बि असांजो साईं जी सालगिरह जे हवाले सां मुलाक़ातूं थींदियूं रहियूं आहिनि ऐं ॻाल्हि इहा थींदी रही आहे त साईं जी सालगिरह जो मक़सदु साईं जी ज़ात या उनजे ख़ानदान या उनजे कंहिं कामयाबियुनि जो उपकार करणु न हूंदो हो, पर उन वक़्त जूं हालतूं सिंध जूं, इन मुल्क जूं, दुनिया जूं ऐं उन्हनि जो हल, उन्हनि ते गुफ़्तगू थींदी। ऐं
साईं GM साहिब पंहिंजूं तकरीरूं लिखी ईंदो हो। उहो हिकिड़ो दस्तावेज़ हूंदो हुयो जेके अॼु ॾींहं तोणी मौजूदु आहिनि। त GS महाज जो बुनियादी मक़सदु साईं जूं सालगिरहूं मल्हाइण जो उहो ई आहे त उहो जेको मिशन साईं जेको छॾे वियो उन खे अॻिते वधाइजे। त मां बि अॼु तव्हांजो घणो वक़्तु बि न वठंदुसि ऐं का जज़्बाती तकरीर करण बजाए मां बि कुझु शयूं लिखी आयो आहियां। तकरीर त मां सॼी न लिखी आयो आहियां, पर कुझु नुक्ता ऐं कुझु शयूं उहे मां लिखी आयो आहियां। इन करे त तव्हां असां सभु ॼाणूं था त अॼुकल्ह सिंध कराचीअ खां उबावड़े ताईं रोज़ानो उन में सवें न त दर्द ने एहतजाज थियनि था ऐं इन्हनि मसइलनि ते जिन ते दोस्त ॻाल्हाए विया आहिनि ऐं तव्हां ॼाणो था। पर सिंध जा मसइला वधंदा रहनि था त पोइ उन जो कारण छा आहे? बख्शल थले ऐं ॿियनि दोस्तनि ॻाल्हि चई त रियासत आहे, असली रियासती निज़ाम आहे। त पोइ जॾहिं 73 साल गुज़रण जे बावजूदु एतिरी जिदोजहद क़ुर्बानियूं करण ॾियण जे बावजूदु असां मसइला घटिजनि नथा, वधनि था, त पोइ हाणे वक़्तु आयो आहे त उनजो लेखो चोखो कजे त ईअं थिए छो थो। ऐं उन्हनि हुक्मराननि सां जेके इहो सभु कुझु कनि था उन्हनि खे अपीलूं दरख़्वास्तूं जाम असां कयूंसीं, मुतालबा कयासीं, अञा बि कंदा था रहूं। पर वक़्तु आयो आहे त लेखो चोखो बि कजे। ऐं लेखो चोखो जॾहिं बि मुख़्तलिफ़ धुरनि में थींदो त बुनियादी ॻाल्हियुनि ते थींदो त असां कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते गॾु थिया हुयासीं। असां जो पाकिस्तान सां अॼु सिंध शामिल आहे। पाकिस्तान त 1947 में ठहियो, अॻ में कोन हुयो। सिंध त हज़ारे सालनि खां आहे ऐं केतिरनि हज़ारनि सालनि खां उन जो बि अञा तयन पूरो न थियो आहे। अॻे चयो वेंदो 5000 साल, पोइ 7000 साल खां माना पंहिंजी शनाख़्त सां मौजूदु आहे। हूअं त सिंध लखे सालनि करोड़े खां आहे, पर पंहिंजे जुदा शनाख़्त सां 5 या 7000 साल खां आहे। त पोइ पाकिस्तान में अॼु सिंध जेको उनजो हिसो आहे उहो कीअं आहे? छा सिंध ते कब्ज़ो कयो वियो अंग्रेज़नि वांगुरु? कब्ज़ो त कोन कयो वियो। सिंध हिकिड़े मुआदे तहत शामिल थी जेको लाहौर करारदाद सॾिजे थो ऐं उहा करारदाद वाज़ तौरु चवे थी त हिन मुल्क खे ठाहींदड़ जेके क़ौमी वहदतूं आहिनि उहे आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तार हूंदियूं, उहे सावरन हूंदियूं। ऐं तव्हां पढ़िया लिखिया माण्हू वेठो, सावरन हुनखे चइबो आहे जंहिंजो फ़ैसिलो आख़िरी हुजे, जंहिंजे मथां ॿिए कंहिंजो बि हुकुम कंहिंजो बि फ़ैसिलो न हले। त इन बुनियाद ते सिंध हिन नए मुल्क में शामिल थी। थियो छा आहे? जीअं ई मुल्क ठहियो, बल्कि ठहण खां अॻु में साल 1946 खां जॾहिं इहो पतो पियो त हाणे पाकिस्तान ठहे थो, त उनजे उबते तरफ़ सफ़र शुरू थियो। त क़ौमी वहदतूं आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तार हुजण जे बजाए हिन मुल्क खे बदतरीन क़िस्म जी मरकज़ी फाशिस्ट रियासत ठाहिण तरफ़ सफ़र शुरू थी वियो। ऐं उहो सफ़र कराची जे जीअं मुल्क ठहियो, कराचीअ खे कटियो वियो ऐं सिंध जूं मिल्कियतूं, सिंधी माण्हुनि जूं मिल्कियतूं लाइ उहे फ़ैसिला कया विया जीअं जंगनि में एनीमी प्रॉपर्टीअ लाइ कया वेंदा आहिनि। सिंधी माण्हुनि जे मिल्कियतुनि खे एनीमी प्रॉपर्टी करे ट्रीट कयो वियो ऐं कानून ठाहियो वियो त जेके सिंधी हितां ज़बरदस्ती तड़े कढिया विया आहिनि उन्हनि जी मिल्कियत हिते जो को बि मक़ामी सिंधी नथो ख़रीद करे सघे। इहो इन जंग में जेको फतह थियल इलाइक़ो हूंदो आहे, एनीमी प्रॉपर्टीअ सां इहो हशर कयो वेंदो आहे। त एनीमीअ वारो हशर मुल्क ठाहींदड़ रियासत सिंध सां पहिरें ॾींहं खां कयो वियो। पोइ असांजी ॿोलीअ सां जेको हशर थियो उहो वञुंट। मां चवंदो आहियां त हिन मुल्क में
गद्दारी जा सर्टिफिकेट रोज़ जारी थियनि। जेकॾहिं वाकई का गद्दारी आहे त उहा इहा आहे, छाकाणि त वञण ज़रिए जिन क़ौमी वहदतुनि ही मुल्क ठाहियो, सिंध मौजूदु हुई अॻ में, बलोचिस्तान मौजूदु हो, पख्तूनख्वा मौजूदु हुई, पंजाब मौजूदु हो, त जिन वहदतुनि ही मुल्क ठाहियो उन्हनि वहदतुनि जे वजूद खे ख़तमु कयो वियो। इन खां वॾी ॿी गद्दारी नथी थी सघे। ऐं पोइ इहो सिलसिलो हलंदो वियो। तफ़सील में मां नथो वञा। अॼु जी सूरत हाल ते था अचूं शॉर्टकट करे, त अॼु जेको 22 सालनि जी सिंधी माण्हुनि जी जिदोजहद जे नतीजे में वञणु टुटो ऐं कराची सिंध जो हिसो बणी, सिंध जी गादीअ जो हंधु थी, अॼु वरी उनखे सिंध खां कटण जा मनसूबा थियनि पिया। रुगो मनसूबा न थियनि पिया, ऐलान थियनि पिया। तव्हां ॾिसो पिया, उन्हनि जे तफ़सील में मां नथो वञा तव्हांजो वक़्तु बचाइण जे लाइ, पर इहे जेके बि दोस्त बि चई विया, इहे छे हुजे, ॿेट हुजनि, थरकोल हुजे, ज़ुल्फ़कार आबाद हुजे, इहे सभु मनसूबा सिंध ते कब्ज़े जी कोशिशि आहे। नए सिरे सां 21वीं सदीअ जी इहो कॉलोनियलिज़म आहे, बेठियत आहे। 18वीं 19वीं सदीअ में यूरोपी ताक़तुनि फ्रांस, बर्तानिया, हॉलैंड, बेल्जियम जेको एशिया अफ्रीका जे मुल्कनि ते कब्ज़ो कयो न, उन्हनि बि ईअं ई चयो त असां तव्हांखे तरक़ी था ॾियारियूं। अफ्रीका एशिया जा माण्हू सुधरियल न आहिनि, उन्हनि खे असां सुधारियूं था, उन्हनि खे असां तरक़ी था ॾियारियूं। साॻियो ई लफ़्ज़ उन्हनि चयो जेको हीअ अॼु चवनि था। ऐं पोइ उन तरक़ीअ जे नाले में उन्हनि एशिया अफ्रीका ते कब्ज़ा कया। अॼु उहा ई कोशिशि कई थी वञे पई। ऐं तरक़ी ते काफ़ी दोस्तनि बि ॻाल्हायो आहे। बसि मां रुॻो इहो चवंदुसि त भई तरक़ी तव्हां जेको कयो था, तरक़ी कंहिंजे लाइ? त मां वॾी ड्रेक करण खां बचण जे लाइ हुकुमराननि खे रुॻो उन माण्हूअ जो शेर थो यादि ॾियारियां जंहिंजे लाइ उहे चवनि था त उन ख़्वाबु लधो त पाकिस्तान ठहे। हाणे इन ते त वरी कॾहिं ॿिए दफ़े ॻाल्हाइबो त ख़्वाबनि जे नतीजे में जेके मुल्क ठहंदा उहे पोइ वरी ख़्वाब ई थी वेंदा न, ॿियो छा थींदो? त उन चयो, यानी मोहम्मद इकबाल साहब चयो, जिस खेत से मयसर न हो दहकान को रोटी, उस खेत के हर खोश है गंदम को जला दो। उहो खेत जंहिंसां उन हारीअ खे कुझु न मिले उन खे साड़े छॾियो, उन मां को फ़ाइदो न आहे। त उहा तरक़ी जंहिंसां हिते जे माण्हुनि खे फ़ाइदो न मिले, तरक़ी उन्हनि जे लाइ न हुजे, उहा तरक़ी न आहे, उहा तबाही आहे, इहो कब्ज़ो आहे। ईअं ई जीअं मूं चयो त दुनिया ते 18वीं 19वीं सदीअ में थींदो, हे नए सिरे सां सिंध ते कब्ज़े जी कोशिशि थिए थी पई। ऐं उनजो ताज़ो मिसाल ॿेटनि जी सूरत हाल आहे। यानी ॿेट, इहे सामूंडी ॿेट लखें बल्कि शायदि करोड़े सालनि जे फितरती कुदरती अमल जे नतीजे में ठहिया आहिनि। सिंधु दरिया में एॾो पाणी हूंदो हो, एॾो तेज़ीअ सां उहो ईंदो हुयो त उनजो जेको लट ईंदो हुयो उहो इहो 5 किलोमीटर कराचीअ जे साहिल खां परते वञी लॻंदो हो, जंहिंजे नतीजे में इहे ॿेट ठहिया आहिनि। त इहे लखनि सालनि जे फितरी अमल में ठहिया आहिनि ऐं हज़ारे सालनि खां इहे सिंध जे कल्चर, सिंध जे जाग्राफी, सिंध जे तारीख़ जो हिसो आहिनि। उते तारीख़ फैली पई आहे, सिंध जो कल्चर फैलियो पियो आहे, उनखे बि छॾियूं था। हिननि जो पंहिंजो जेको आइन आहे उन मूजिबि इहे सिंध जो हिसो आहिनि। छाकाणि त पाकिस्तान जी ज़मीन, टेरिटरी, उन जी वज़ाहत आइन जे पहिरें सुफ़े ते थियल आहे त पाकिस्तान छा ते मुश्तमिल आहे। सिंध, बलोचिस्तान, पख्तूनख्वा, पंजाब ऐं इस्लामाबाद जी मरकज़ी टेरिटरी जेको खितो आहे उन ते ॿधल आहे। त पोइ इहे समुंड तव्हांजी मिल्कियत कीअं थिया? त पोइ
जेके तव्हांजी मिल्कियत न आहिनि उन्हनि ते हिन मुल्क जो सरबराह गैर मुल्की कंपनीअ सां ठाह कहिड़ी हैसियत में थो करे। सुबुह शाम इहो टीवीअ ते अची इहो पाण बि हिन जा चमचा चोर डाकू जी ॻाल्हि कंदा। सभ खां वॾो चोर डाकू धाड़ेल इहो इमरान ख़ान आहे, जेको सिंधी माण्हुनि जे मिल्कियत ते कब्ज़ो करे उन जी सौदेबाज़ी थो ॿियनि मुल्कनि सां करे। तॾहिं इहा करारदाद असां पास कई आहे त इन ते केस हलायो वञे, चोर डाकू वारो सिंधी माण्हुनि जे मिल्कियत ते हुन धाड़ो आयो आहे। इहो ॿुधाए थो त हू सिंध खे ग़ुलाम वांगुरु ट्रीट कनि था, हिकु कॉलोनीअ वांगुरु हलायो थो वञे। ऐं कराचीअ खे अलॻि करण जूं ॻाल्हियूं तव्हां रोज़ ॿुधो था। ऐं हाणे हिकिड़ो शोशो हलियो आहे त कराचीअ जी आदमशुमारी त 3 करोड़ आहे ऐं उन में इन्हनि हुक्मराननि जे आशीर्वाद सां आयल हिते जेके माण्हू आहिनि ऐं उन्हनि जे आशीर्वाद सां जेके सियासत कनि था उहे सभु इहा ॻाल्हि कनि था। यानी हूअं तव्हां ॾिसंदव त जमात इस्लामी ऐं MQM हिक ॿिए जे लाइ का त कुआड़ा खयों वतंदा आहिनि, पर इन ते ॻाल्हि उन्हनि जी साॻी आहे त कराचीअ जी आदमशुमारी 3 करोड़ आहे। माना कूड़ा जेके शनाख्ती कार्ड थिया आहिनि उन्हनि खे सचा मञियो वञो ऐं सॼी दुनिया खां जेके दहशतगर्द हिते अची कराचीअ में वेठा आहिनि उन्हनि सभिनी खे कराचीअ जो शहरी तस्लीम कयो वञे ऐं पोइ चयो वञे त कराची सिंध जो शहर न आहे। असां चऊं था, जीअं मूं शुरूअ में चयो त असांखे फतह न कयो वियो आहे। असां आज़ाद ख़ुदमुख्तार क़ौम जी हैसियत में शामिल थिया आहियूं, पर अमली तौर ते तव्हां सिंध खे हिकिड़ी कॉलोनी बणाए छॾियो आहे। असां सिंधी माण्हू अमन भाईचारे सां रहणु चाहियूं था दुनिया जे क़ौमुनि सां, पर असां ग़ुलाम थी रहणु नथा चाहियूं। जीअं ही अॼु कब्ज़ो कनि था, अंग्रेज़नि 19वीं सदीअ में कब्ज़ो कयो, ईअं 100 सालनि खां सिंध ते सिकंदर यूनानीअ खां वठी कब्ज़ा थींदा आया आहिनि। हिननि जा जेके हीरा आहिनि, अमन शाह अब्दाली, नादिर शाह दुरानी ऐं ॿिया जेके आहिनि उन्हनि बि हमला कया आहिनि सिंध ते, सिंध खे ग़ुलाम रखियो अथऊं। पर तारीख़ ॿुधाए थी सिंधी माण्हुनि ग़ुलामीअ खे क़बूल कॾहिं न कयो आहे। हुननि ग़ुलामीअ जे ख़िलाफ़ मज़ाहमत कई आहे सालनि जा साल। त हाणे ॻाल्हि थींदी, जेकॾहिं ॻाल्हि थींदी त उन बुनियादी मुआहदे जे मुताबिक़ थींदी, 40 जे करारदाद मुताबिक़ थींदी। जे न त पोइ गोलीअ जी ॻाल्हि आहे, तव्हां गोलियूं हलायो भली, तव्हां वटि गोलियूं जाम आहिनि, सिंधी माण्हुनि वटि गोलियूं न आहिनि। सिंधी माण्हुनि वटि जज़्बो आहे, सिंधी माण्हुनि वटि वतन सां मुहबत जो जज़्बो आहे, उन सां मुक़ाबिलो अॻियनि हमलियावरनि जो बि कयो आहे, तव्हां सां बि थींदो। तव्हां ताक़त ऐं ज़ोर ते जेतिरो हलाए सघो था हलो भई। ॻाल्हि थींदी त हुन असासी बुनियादी मुआहदे तहत थींदी, बराबरीअ जे हुन ते थींदी। ऐं साईं जेम्स जी सालगिरह था कयूं ऐं उनजो पैगाम खणी था हलूं त उनजो पैगाम आहे आलमी अमन, इंसान ज़ात जी भलाई, सिंधियुनि जी भलाई न, इंसान ज़ात जी भलाई ऐं पुरमन बक़ाए बामी। माना तव्हां पंहिंजे घर में ख़ुशि हुजो, मां पंहिंजे घर में ख़ुशि हुजां, मां तव्हां ते हमिलो न कयां, तव्हां मूं ते हमिलो न कयो। GM सैद जो इहो प्रोग्राम आहे। असां उन जा पोइ लॻायूं ऐं इहो रुगो GM सैद जो न आहे, शाह लतीफ़ जो बि इहो पैगाम आहे। तॾहिं हुन चयो, साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। असां दुनिया जे क़ौमुनि सां गॾिजी रहणु चाहियूं था, पर बराबरी जी हैसियत में। ग़ुलाम थी असां नथा रहणु चाहियूं। ऐं असां इहो बि चऊं था, GM सैद 70 साल अॻु में चयो हो त हिन रियासत खे क़ौमुनि जे बराबरीअ जे बुनियाद ते हलायो, हिन रियासत खे सेकुलरिज़म जे बुनियाद ते हलायो, मज़हब खे रियासत खां धार कयो।
भाईचारे रवादारी बुनियाद ते हलायो। रियासत चयो त न, हिनखे मज़हब जे बुनियाद ते हलाईंदासीं। रियासती बयाने ऐं GM सैद जे बयाने में 70 साल खां जहिड़ो आहे। अॼु हक़ीक़तूं छा थियूं ॿुधाइनि? अॼु हुक्मरान पाण चवनि था, सफ़ेद कपिड़नि वारा बि ऐं रंगीन कपिड़नि वारा बि, वर्दीअ वारा बि ऐं सफ़ारी वारा बि चवंदा त मुल्क जे लाइ सभ खां वॾो ख़तरो मज़हबी बुनियाद परस्ती आहे। त पोइ GM सैद जी नुक़्ते निगाह जी, GM सैद जे बयाने जी फतह आहे, रियासत जे बयाने जी शिकस्त आहे। असां त इहो था चऊं त सिंध जो पैगाम, सिंध जो कल्चर जंहिंजी नुमाइंदगी GM सैद करे पियो, उन में न रुगो सिंध जी भलाई आहे पर हिन ख़िते जे माण्हुनि जी भलाई आहे। तव्हां तस्लीम कयो त तव्हांजो नुक़्ते निगाह ग़लति हुयो। क़ौमुनि खे ग़ुलाम बणाए, मज़हब खे हथियार बणाए रियासत खे हलाइण जो रस्तो तव्हां छॾियो। सिंध जी क़यादत क़बूल कयो। जेकॾहिं तव्हां हिन ख़िते खे पुरअमन रखणु चाहियो था, जेकॾहिं तव्हां हिते वाक़ई तरक़ी करणु चाहियो था, ॾिसणु चाहियो था, उहा जेका अवाम जे माण्हुनि जे भले जी तरक़ी हुजे। पर पोइ उनखे इहा सोच जेका बालादस्तीअ वारी आहे, कब्ज़ेगीरीअ वारी आहे, इहा छॾणी पवंदी। यानी तव्हां ॾिसो त हिन रियासत वारनि जा हीरा केर आहिनि। कंहिं क़ौम जी, कंहिं ॾाही चयो आहे त कंहिं क़ौम जे बारे में तव्हां राय क़ाइमु कयो त उन जे हीरनि जे बारे में सोचो त हिननि जा हीरा कहिड़ा आहिनि। ग़ौरी आहिनि, अब्दाली आहिनि, दुरानी आहिनि। उहे जिन हिन ख़िते ते हमिलो कयो, हे पाकिस्तान जेको अॼु आहे उहो बि उन में शामिल हो। अने जिन माण्हुनि हिते तलवारूं खणी घोड़नि ते चढ़ी हिते हमिलो कयो, माण्हुनि खे ग़ुलाम बणायो, उहे उन्हनि जा हीरा आहिनि। त जेकॾहिं हिते तव्हां रीत रखी ऐं हमले आवरनि खे तव्हां हीरो पंहिंजो बणायो त ज़ाहिर आहे हितां जो मक़ामी माण्हूअ खे बि पोइ इहो हक़ु आहे त उहो उन जे ख़िलाफ़ जिदोजहद करे, उन जे ख़िलाफ़ उहो पुरअमन जिदोजहद करे, या उहो हथियार खणे। उन्हनि जो हक़ु आहे जेको पंहिंजे लाइ बहितर सम्झनि उहो उहे माण्हू खणनि था। त पोइ इन्हनि खे तव्हांखे छॾिणो पवंदो। तव्हांखे पंहिंजा हीरा, शाह लतीफ़, बुले शाह ऐं जेको आहे ॿिया जेके सूफ़ी आहिनि, शाह इनायत, इहे तव्हांखे करणा पवंदा। GM सैद जा हीरा इहे आहिनि, सिंधियुनि जा हीरा इहे आहिनि। GM सैद चयो त पंजाब जेकॾहिं कब्ज़ेगीरीअ जी फस्ताई सोच छॾे, इहो अहमद शाह अब्दाली ऐं नादिर शाह दुरानीअ वारी सोच छॾे, बुले शाह वारी ऐं शाह बाहू वारी सोच रखे त पंजाब सां गॾु हलण लाइ असां तयारु आहियूं। असांजी उन्हनि सां का जंग कान्हे का। अॼु असां चऊं था तव्हां हिननि खे हीरो बणायो, हिते भाईचारो अमन वधंदो ऐं हिन ख़िते खे अमन ऐं तरक़ीअ सां असां हलाए सघंदासीं। ऐं पोइ तव्हां ॾिसो जेको चवणी आहे, जेको अॼु पोखींदव सुभाणे लुड़ंदव। तव्हां अहमद शाह अब्दाली खे ऐं नादिर दुरानीअ खे, महमूद गज़नवीअ खे जॾहिं पंहिंजो हीरो था कयो ऐं उन्हनि जे हिन मुल्क ते कब्ज़नि खे तव्हां जाइज़ था चओ, उन ते तव्हां फ़ख्रु था कयो, त पोइ जेकॾहिं महमूद गज़नवी ऐं अहमद शाह अब्दालीअ जे माण्हुनि जो लश्करनि जो हिते हमिलो जाइज़ आहे, त पोइ मुला उमर ऐं मुला फज़ुल्ला जो ऐं हिते हमिलो छो जाइज़ न आहे? उहे त उन्हनि वारी पैरवी था कनि न। ऐं हू बि इस्लाम जे लाइ तव्हां चओ था त हू इस्लाम लाइ हिते आया हुआ। तव्हां था चओ, असां चऊं था लुटण लाइ आया। तव्हां चओ था महमूद गज़नवी इस्लाम लाइ आयो। तव्हां चओ था अहमद शाह अब्दाली इस्लाम आयो। मुला उमर बि चए थो त हिते इस्लामी निज़ाम नाफ़िज़ था कयूं।
मौली फज़लुल्लाह बि इहो पियो चए त हिते इस्लाम था नाफ़िज़ कयूं, पोइ उहे ख़राबु छो आहिनि, पोइ उन्हनि जो बि तव्हांखे जाइज़ करणो पवंदो ऐं उनजी क़ीमत छा तव्हांजो। जेको मूं चयो जेको लुण पोखींदव तो लुणंदव। तंहिंजे करे इहो GM सैद जे सालगिरह जे हवाले सां असां पैगाम था ॾियणु चाहियूं त तव्हां लेखो चोखे जी मेज़ ते अचो। 70 साल तव्हांजे मर्ज़ीअ ते मुल्क हलियो आहे, तव्हां ॿिए कंहिंखे त अचणु न ॾिनो। बंगाली गद्दार, सिंधी गद्दार, पठान गद्दार, बलोच गद्दार, मुजीबुर रहमान जेल में, सहरवर्दी जेल में, गफ़ार खान जेल में, GM सैद जेल में, मेंगल जेल में, बिजन उहे त जेल में आहिनि न। तव्हां रहिया आहियो न, त पोइ जेकी कुझु अॼु थिए पियो उन जा ज़िम्मेवार तव्हां आहियो न। माना तव्हांजो निज़ाम, तव्हांजो पैगाम, तव्हांजो सिरिश्तो नाकाम थी चुको आहे। तव्हां पाण था चओ त असां हिकिड़ो दफ़ो वरी चऊं था त सिंध जे पैगाम ते, सिंध जी क़यादत में तव्हां अचो, हिन मुल्क में अमन ऐं तरक़ी थींदी। ऐं आख़िर में मां 2-3 लफ़्ज़ सिंध जे दानिशवरनि ऐं पंजाब जे दानिशवरनि जे लाइ गुज़ारिश करियां थो। आख़िरी लफ़्ज़ सिंध जे दानिशवरनि खे मां इहो चवां थो त ही क़ौम जंहिंजी अज़मत जी निशानी मुंहनि जो दड़ो थो हुजे, जंहिं लाइ दुनिया जा तारीख़ दान चवनि था त मुंहनि जे दड़े जेतिरो मुहज़िब शहर दुनिया में ॿिए हंधि किथे कोन हुयो। ऐं उन खां पोइ लगातार इहा क़ौम जेका सदियुनि जूं जिदोजहदूं कंदे पंहिंजे क़ौमी वक़ार, पंहिंजे क़ौमी इज़त जे ख़ातिर क़ुर्बानियूं ॾींदी आई आहे, उन खे अॼु हिकिड़े नौकर वारो टेक्नीशियन ऐं इलेक्ट्रीशियन जे हद ताईं महदूद न कयो। उन्हनि खे ग़ुलामी क़बूल करण जा दर्स न ॾियो त हुकुमरान त इहे हूंदा जिन जे हथनि में बंदूकूं आहिनि। सिंधी माण्हुनि खे उन्हनि खे ग़ुलाम थी रहणु खपे ऐं उहे नौकरीअ जे लाइ तलाश कनि, उन्हनि खे मालिकीअ जो रस्तो ॾेखारियो। दानिश्वर क़ौमुनि जी रहनुमाई कंदा आहिनि। दुनिया में जेके क़ौमूं अॻिते वधियूं आहिनि उन्हनि में दानिश्वरनि जो वॾो किरदारु आहे। त मां उन्हनि खे चवंदुसि ऐं इहो बि उन्हनि गुज़ारिश कंदुसि त क़ौमी तहरीक खां टहो न। ही जेके मिसकीन माण्हू, पोरित माण्हू, नौजवान, सियासी कारकुन जिदोजहद पिया था कनि, इन्हनि खां डिॼो न, परे न थियो, वेझो अचो। जॾहिं तव्हां वञुंट मुखालिफ़ तहरीक में पंहिंजे किरदार ते ॾाढो कालर जी तव्हां छंड छाण करे ऐं चओ था त उहे असां हुआसीं, त पोइ अॼु अचो वरी सिंध खे ग़ुलाम करण जी कोशिशि कई थी वञे। उन्हनि खे ग़ुलामीअ जा ॾस न ॾियो। ऐं पंजाब जे दानिशवर खे बि गुज़ारिश कंदुसि त वक़्तु अची वियो आहे, कमरनि खां ॿाहिरि अचो। तव्हां पंहिंजे हुकुमराननि खे चओ, तव्हां मैदान ते अची चओ त तव्हांजा हुकुमरान ग़लति आहिनि। असां जॾहिं सिंधी माण्हू, बलोच माण्हू चवंदा आहिनि त पंजाब असां ते ज़ुल्म थो करे, पंजाब साम्राज्य जा, त उहे दोस्त चवंदा आहिनि त पंजाब खे तव्हां न चओ, पंजाबी हुकुमराननि खे चओ। सही आहे, असां बिल्कुलु चवण लाइ तयार आहियूं। तॾहिं तव्हां मैदान ते अची तव्हां चओ त पाकिस्तान घण क़ौमी मुल्क आहे। पंजाब जे हाकिम तबक़नि जंहिंखे तव्हां पाण खां अलॻि था चओ, उन्हनि हिते जे महकूम क़ौमुनि ते ज़ुल्म कयो आहे। उन जे ख़िलाफ़ जिदोजहद जो अलम खणो। तव्हां सां असां बिल्कुलु गॾिजण लाइ तयार आहियूं। असां वटि तव्हांखे ख़बर आहे, सिंध में जेतिरो शाह लतीफ़ सचल खे ॻायो वञे थो, ओतिरो ई बुले शाह खे, शाह बाहू खे ॻायो थो वञे। पंजाब में एतिरो बुले शाह खे नथो ॻायो वञे जेतिरो सिंध खे ॻायो थो वञे। त इहा साबिती आहे त सिंधी माण्हू गॾिजी रहणु चाहिनि था, पर भाईचारे सां, आज़ादीअ सां। उन लाइ वक़्तु आयो आहे त पंजाब जे तरक़ी पसंद दोस्तनि ऐं दानिशवरनि खे बि मैदान ते अचणो पवंदो। तॾहिं असां इन ज़ालिम फाशिस्ट रियासत खे शिकस्त ॾेई सघंदासीं। तव्हांजी महिरबानी। सिकंदर यूनानीअ खां वठी सिंध ते हमले आवर थींदड़नि जो सिंधी क़ौम मुक़ाबिलो कयो आहे। सिंधी क़ौम कॾहिं बि ग़ुलामीअ खे क़बूल नाहे कयो। हाणे ॻाल्हि 40 जी करारदाद जे मुताबिक़ बराबरीअ जे बुनियाद ते थींदी। इहो GS माद चेयरमैन अब्दुल ख़ालिक जुनेजो
तव्हां सभिनी दोस्तनि जी, भाइरनि जी, भेनरुनि जी, जेके दोस्त मीरपुर ख़ासि खां, कोटड़ीअ खां, जामशोरे खां ऐं कासमाबाद खां हिते आया, उन्हनि सभिनी जी बि महिरबानी। अहिड़ी सख़्तु गर्मीअ में तव्हां हिते असांखे ॿुधो ऐं जेकॾहिं हिन सालगिरह मल्हाइण जो जेको असुलु मक़सदु हो त हिते GMC ते फ़िक्रे नज़रिए मुताबिक़ जेका गुफ़्तगू थी आहे उन मुताबिक़ असां पंहिंजा नवां जज़्बा नए जोश सां वञी पंहिंजी जिदोजहद जारी रखंदासीं। ये सिंध ज़िले हैदराबाद जे दोस्तनि जी महिरबानी जन ही प्रोग्राम अरेंज कयो। हिन शहर सां पंहिंजे प्रोग्राम जी पुॼाणी कंदासीं। आजियूं थींदियूं सारियूं क़ौमूं, भूरियूं तोड़े कारियूं क़ौमियूं, थकियूं मांदियूं हारियूं क़ौमूं, जिन में दोदा देस फिदाई, जिए जिए शाह भिटाई, जिए जिए शाह भिटाई। जिए सिंध। सामीन ही प्रोग्राम हैदराबाद में साईं GMC जी 118 सालगिरह जिए सिंध महाज जे चेयरमैन अब्दुल ख़ालिक जूण जी सदारत में मल्हाई वई। सामीन हिन प्रोग्राम बाबति के भी राय ॾियणी हुजे असांखे ईमेल कयो। असांजी ईमेल एड्रेस आहे info@radiovoiceofsindh.com। पंहिंजे मेज़बान वहीद मुस्तफ़ा खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।